हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? उमेद आहे त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रियो हूंदो। जीअं त अॼु इफ आई एम नॉट रॉन्ग त अॼु वेडनेसडे आहे, छो त मुंहिंजी मेमरी जेको आहे न आहिस्ता आहिस्ता घटिजंदी थी वञे, मूंखे ॾींहं विसरी वेंदा आहिनि, पोइ यादि ईंदो आहे त हा अॼु वेडनेसडे आहे या ट्यूसडे आहे। ख़ैर आहे, ईअं थींदो रहंदो आहे, लाइफ जो हिकिड़ो हिसो आहे। त कल्ह असां जीअं पंहिंजे शो में ॻाल्हि कयूं पिया लक जी, क़िस्मत जी, त घणनि माण्हुनि जी क़िस्मत ॾाढी सुठी हूंदी आहे, घणनि माण्हुनि जी क़िस्मत जेको आहे साथ न ॾींदी आहे। त अॼु जेका असांजी गेस्ट आहे उन्हनि जे बारे में मां तव्हां सां थोरो ॻाल्हाईंदमि, ऐं जॾहिं हू वापसि असां वटि हिते शो में ईंदियूं ब्रेक खां पोइ असां इनशाला उन्हनि खे इन कराईंदासीं, त जेको आहे उन्हनि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। ऐं जेको आहे माशाल्लाह सां नंढी उमिरि में हुन एतिरी त अचीवमेंट्स हासिल कयूं आहिनि जो शी एक्चुअली प्लेड अ रोल मॉडल फॉर द गर्ल्स ऑफ सिंध। ऐं जेको आहे मतिलबु सिर्फ़ु सिंध न, पूरी दुनिया जे लाइ उहो रोल मॉडल जो हिकिड़ो जेको आहे रोल प्ले कयो आहे उन्हनि। ऐं हूअं ई अगरि ॾिठो वञिजे त औरत जे लाइ मशहूरु हूंदो हुयो कंहिं टाइम में त हीअ जेकॾहिं पंहिंजे जेको आहे स्टडीज़ कंप्लीट कंदी या पढ़ाई कंदी त जेको आहे कहिड़ी ज़रूरत आहे, छा पढ़ाई करे कंदी, अॻिते वधी छा कंदी, शादी करायोसि, ॿार ॾिसे पंहिंजा, घरदारी करे, त ईअं नाहे हूंदो। छोकिरी जा बि कुझु हुकूक आहिनि, ऐं ख़ासि करे न्याणियूं जेके आहिनि पंहिंजो पढ़ी लिखी पंहिंजे पेरनि ते बीहनि त वधीक सुठो हूंदो आहे। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त इहा हिकिड़ी हिते मतिलबु चवणु चाहींदमि, उर्दू में आहे, कुझु सिटरूं आहिनि जेके मां जेकॾहिं सिंधी में हुनखे ट्रांसलेट करणु त पोइ टाइम ख़तमु थी वेंदो, मां उर्दू में ई हुननि खे चवंदसि त ये हवा की बेटी है ए इब्ने आदम, ये हवा की बेटी है, इसको पैदा किया गया है तुम्हारा साथ निभाने के लिए, ना तुम्हारे आगे बढ़ने के लिए, ना पीछे बढ़ने के लिए, और ना ही तुम्हारे साथ बराबरी करने के लिए। मक़सद चवण जो इहो आहे त औरत जेको आहे उनखे बराबरी न कंदी आहे, हूअ तव्हांजो साथ ॾींदी आहे, हर क़दम ते तव्हां सां साथ निभाईंदी आहे। जेकॾहिं तव्हां इन शइ खे सम्झी वञो त ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी आहे। शायदि मां उन तरीक़े सां न चयो जंहिं तरीक़े सां इहे सिटरूं लिखियल आहिनि, ऐं मूंखे चवणु न आयो हूंदो, पर मफ़हूम जेको आहे मां तव्हांखे सम्झाए छॾियो आहे त औरत जेको आहे बराबरी न कंदी आहे मर्द जी कॾहिं बि, हो उनजो साथ निभाइण लाइ उन सां गॾु गॾु हमेशह हूंदी आहे। त अॼु जेका असां वटि गेस्ट मौजूदु आहिनि तमामु बहितरीनु आहिनि ऐं एजुकेटेड आहिनि। पंहिंजी नंढी उमिरि में हुननि एतिरी अचीवमेंट्स हासिल कयूं, हुननि जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त हो जेको आहे इन फील्ड में अचनि। ऐं पहिरें त हुननि जे पेरेंट्स चयो त जेका असां चवंदासीं असांजी जेका ख़्वाहिश आहे तोखे डॉक्टर थियणो आहे, पर हुननि चयो त न, मूंखे अगरि डॉक्टर थियणो आहे त मां उन्हनि जी बि जेको आहे ख़्वाहिश पूरी कयां, पर मुंहिंजी जेका ख़्वाहिश आहे मां उनखे बि तरजीह ॾींदसि। त उन्हनि MBBS सां गॾु गॾु पंहिंजी CSS जी बि पढ़ाई जेको आहे कंदियूं रहियूं ऐं उनजी तयारियूं कंदियूं रहियूं, ऐं माशाअल्लाह सां अॼु हू CSS टॉपर आहिनि। ऐं जेको आहे उहो मतिलबु पाकिस्तान जूं पहिरियों यंगेस्ट DSP मुंतख़िब कयूं वयूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सम्झी विया हूंदा त अॼु असां सां गॾु गेस्ट केरु आहिनि। पर पाकिस्तान जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त खोड़ सारियूं औरतूं जेके आहिनि पाकिस्तान जूं, जिन पंहिंजनि पंहिंजनि शोबनि में वॾा वॾा कारनामा करे ऐं पंहिंजो ऐं मुल्क जो नालो रोशन कयो आहे, पंहिंजे घर जो नालो रोशन कयो आहे, पंहिंजे माउ पीउ जो, पंहिंजे हस्बैंड जो, पंहिंजे भाइरनि जो पंहिंजो नालो रोशन कयो आहे। उन्हनि मां चंद ख़वातीन जा नाला मां खणणु चाहींदमि। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे त असांजी पंहिंजी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा, उहे पाकिस्तान जूं 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर रही चुकियूं आहिनि। ऐं जंहिं टाइम में हो मतिलबु उन्हनि क़दम रखियो हुयो सियासत में, हू 35 सालनि जूं हुयूं। ऐं उन खां पोइ जेको आहे असांजी सेकेंड जेको आहे ख़ातून, जंहिंखे असां चवंदा आहियूं त जेको आहे उन्हनि एतिरी महिनत कई आहे पंहिंजे हस्बैंड सां गॾु बि, ऐं जेको आहे पंहिंजे पुट खे बि हिन वक़्तु सपोर्ट कनि थियूं, त उहे आहिनि बिल्किस ईदी। ऐं जेको आहे असांजा जेके फलाही इदारे जा जेके ऑनर हुया जेको आहे सतार ईदी साहब, उन्हनि जी बेवा आहिनि। ऐं हाणे जेको आहे हू पंहिंजे पुट खे एतिरे हद ताईं सपोर्ट कनि थियूं जो उन्हनि हुनजो नालो रोशन कयो आहे हिन तरह सां। ऐं थर्ड जेको आहे असां वटि मां कुझु शयूं नोट करे आई हुयसि अॼु, त उनजो नालो आहे सलीना बेग। सलीना बेग उहे आहिनि ख़ातून जंहिं पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून हुई जंहिं जेको आहे हिमालय
ऐं माउंट एवरेस्ट जी जेको आहे चोटियूं सर कयो हुयूं, पहिरीं ख़ातून हुई जंहिं 21 सालनि जी उमिरि में माउंट एवरेस्ट ऐं हिमालय जी चोटियूं सर कयूं हुयूं। ऐं दुनिया जी ॿियूं घणेई चोटियूं आहिनि जेके उन्हनि इन उमिरि में सर कंदियूं आयूं आहिनि। चवण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त तव्हां में लगन हुजणु खपे, महिनत हुजणु खपे। जेसीं ताईं तव्हां महिनत न कंदा, पंहिंजा एफर्ट्स न ॾेखारींदा, त तव्हांजो नालो बि नथो थी सघे। त व्यूवर्स, अॼु जेको असांजो हिते गेस्ट ईंदो उन सां बि असां खोड़ सारियूं इन बारे में ॻाल्हियूं कंदासीं त असांजी जेके सिंध जूं जेके छोकिरियूं आहिनि, न्याणियूं जेके आहिनि, असां उन्हनि खे अॻिते कीअं वधायूं, कीअं उन्हनि खे जेको आहे इन इहो कॉन्फिडेंस ॾियारियूं त जेको तव्हांजे अंदरि टैलेंट आहे, कोई कंहिं बि फील्ड जो टैलेंट हुजे, तव्हां उनखे कीअं अचीव करे था सघो। इन में सभिनि खां वधीक मैटर कंदो आहे तव्हांजे पंहिंजे पेरेंट्स जी सपोर्ट, तव्हांजे भाउ जी सपोर्ट, ऐं उन खां पोइ तव्हांजो हस्बैंड आहे त उनजी सपोर्ट इलाही मैटर कंदी आहे। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, न्याणी बग़ैर सपोर्ट जे अॻिते नथी वधी सघे ऐं उनखे मोरल सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, पढ़ाई बि ज़रूरी हूंदी आहे। त व्यूअर्स, असांखे कॉल्स कयो ऐं जेको आहे असां सां गॾु ॻाल्हाए सघो था। थोरी देरि में असां पंहिंजे गेस्ट खे जेको आहे इनवाइट कंदासीं ऐं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं त हुननि एतिरी नंढी उमिरि में ही अचीव कयो आहे, SSC टॉपर थियूं आहिनि ऐं माशाअल्लाह सां वॾी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइ बि, उन्हनि जी फैमिली जे लाइ बि, असांजे लाइ बि हिकिड़ो प्राउड हिकिड़ो मूवमेंट आहे। त थोरी देरि में बसि मां उन्हनि खे वेलकम कंदसि, पर मां त इन ॻाल्हि ते हैरान आहियां त MBBS हिकिड़ो ऑलरेडी हिकिड़ो जेको सब्जेक्ट आहे काफ़ी डिफिकल्ट आहे ऐं हैक्टिक आहे, त उन में त जेको आहे तमामु घणो टाइम ॾियणो पवंदो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे CSS करण बि, मतिलबु वॾा वॾा माण्हू CSS करे बि जेको आहे टॉपर न थी सघिया आहिनि ऐं एतिरी अचीवमेंट्स हासिल न करे सघियूं आहिनि। ख़ासि करे मां छोकिरनि जी ॻाल्हि कंदमि त वीचारा काफ़ी महिनत कंदा आहिनि, छोकिरियुनि खां घटि उहे बि कोन्हनि के। ऐं उन खां अलावा जॾहिं उहो कोशिशि कंदा आहिनि त जेको आहे तॾहिं बि उन्हनि जा पॉइंट्स एतिरा न हूंदा आहिनि जेतिरा छोकिरियुनि जा अॼुकल्ह अची था वञनि पिया। पर बहरहाल पंहिंजे मेरिट ते अचो, कंहिंजी सिफ़ारिश ते न अचो त वधीक बहितर आहे। असां सां गॾु कॉल बि आहे मज़र बलोच। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? द्वार जी पिया भेण। नवाब शाह तॾहिं आया आहियो तव्हां? अरे नंढी हूंदे आई हूंदो। अच्छा, पर मैच ते रिश्तेदार आहिनि हिते? जी, रिश्तेदार तव्हां आहिनि हिते? न न, नवाब शाह में मुंहिंजो कोई बि कोन्हे। फिर नवाब शाह चओ त असांजी दावत ज़रूर पंहिंजे भाउ वटि अचिजो। इंशाल्लाह इंशाल्लाह, नवाब शाह जी अचण थियो त इंशाल्लाह ज़रूर वेंदासीं। औरत जे बारे में तव्हां चओ था न, औरत मतलब ज़ाल बि आहे, घरवारी माउ बि आहे, हर चीज़ आहे, भेण आहे जी। मां चवां थो न, औरत जी इज़त वॾी आहे, पर अॼुकल्ह औरत जी इज़त केरु करे कोन थो। मां तव्हांखे ॿुधायां न, बिल्कुलु हा, इज़त कोन था कनि। तो जेका हालत असां ॾिसूं था न ओड़े पाड़े में, जी जी जी, अलाह कुझु करे। और बिल्कुलु असांजी कॉल ड्रॉप थी वई, हुननि जी बिल्कुलु ॻाल्हि बिल्कुलु ठीकु हुई भाउ जी। त जेको आहे औरत जी इज़त कंदा कयो, छो जो हू ॿ टे रूप रखंदी आहे। माउ जो रूप बि रखे थी, भेण जो रूप बि रखे थी, धीउ जो रूप बि रखे थी। ऐं न्याणी त हर कंहिंजी न्याणी ई हूंदी आहे। ऐं चाहे सिर्फ़ु सिंध जी न, सॼी दुनिया जी जेके बि न्याणियूं आहिनि असांजी पंहिंजियूं ई न्याणियूं आहिनि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि जी इज़त कंदव त अलाह से तव्हांजी जेको आहे न्याणी जी इज़त रखंदो। चवंदा आहिनि न, ढक ढकंदा कयो, कंहिंजो पर्दो न लायो, ढक ढकंदा कयो। त औरत जे हवाले सां जी ॻाल्हि थिए पई, मां कंहिं ते तनक़ीद नथी कयां, न कंहिं मर्द ते तनक़ीद थी कयां, न कंहिं औरत ते तनक़ीद थी कयां। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हां पंहिंजी न्याणियुनि खे अॻिते वधण जी सलाहियत ॾियो, उन्हनि जो साथ ॾियो। चाहे तो ही जेको कॉम्पिटिशन जो दौर आहे एतिरे हद ताईं वधी वियो आहे त जेकॾहिं छोकिरी चाहींदी बि न त मां अॻिते वधां, त बग़ैर पेरेंट्स जे सपोर्ट जे या हस्बैंड जे सपोर्ट जे या भाउ जे सपोर्ट जे जेको आहे बुनियाद ते हू नथी अॻिते वधी सघे। त कोशिशि कंदा कयो। अॼुकल्ह त दौर अहिड़ो आहे जो हर कोई पढ़ाए थो। पहिरें ज़माने में कोई न पढ़ाईंदो हुयो, हाणे हर कोई पढ़ाए थो। दुनिया चेंज थी वई आहे ऐं जेको ही इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौर आहे, इन हर शइ सेखारे छॾी आहे सभिनीनि खे। कुझु सुठियूं शयूं बि सेखारियूं आहिनि, ग़लति शयूं त हूअं ई ईंदियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि खे अवॉइड कंदा कयो। पर हिकु चवंदा आहिनि, हिकिड़े कन खां ॿुधो ॿिए कन खां कढी छॾियो। त अॼु जो असांजो जेको टॉपिक न चइजे, हिनखे गेस्ट जे हवाले सां ॻाल्हि पई थिए त माशाअल्लाह सां नंढी उमिरि में खोड़ सारी अचीवमेंट्स हासिल कयूं अथनि। ऐं अॻिते मां उन्हनि खां इहो बि पुछणु चाहींदमि त हुन जूं अॻिते जा प्लान्स छा आहिनि, अॻिते छा करणु चाहींदियूं। छो जो हींअर ई उन्हनि एतिरियूं सारियूं जेको आहे पंहिंजियूं ख्वाहिशूं चइजनि त पूरियूं करे छॾियूं। अलाह सां हुननि जी मदद कई ऐं उन्हनि जी क़िस्मत हुई। ॾिसो न, जेकॾहिं हो MBBS सां गॾु गॾु उन्हनि CSS जेकॾहिं कई आहे ऐं उन में फेल थी वञनि हा त शायदि उन्हनि जे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि रहिजी अचे हा
त मां पंहिंजी ख़्वाहिश जेका मां पूरी कयां पई उहा पूरी न थी सघी। ऐं ॿियो मां तव्हांखे इहो चवंदसि कॉलेज त जेकॾहिं तव्हां कॉल्स कयो था त काइंडली टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो, छो त असां तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां ॿुधी न सघंदा आहियूं। सो महिरबानी करे जॾहिं बि कॉल कयो वॉल्यूम घटि करे असां सां ॻाल्हायो, तव्हांजी आवाज़ हुअं ई रिकॉर्ड थी वेंदी आहे, तव्हां रिपीट में ॾिसी सघो था। मां हमेशह चवंदी आहियां मूंखे त पंहिंजो आवाज़ रिपीट में ॿुधण में ॾाढो बुरो लॻंदो आहे, छो जो असां कॾहिं कंहिंखे बि जेको आहे वॉइस मैसेज कंदा आहियूं, मां रिपीट में ज़रूरु ॿुधंदी आहियां प्ले करे, एॾो त ख़राबु ईंदो आहे त अलाए तव्हांजो आवाज़ कीअं ईंदो आहे ख़बर न आहे। बहरहाल असांखे जल्दी सां कॉल्स कयो ऐं जेको आहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं गेस्ट सां, तव्हां बि उन्हनि सां कचहरी करे सघो था, उन्हनि खां कोई सवाल करे सघो था ऐं हिन वक़्तु तव्हां मूंसां बि ॻाल्हाए सघो था जेकॾहिं तव्हांजो दिलि चाहे त, ऐं खोड़ सारी कचहरी बि करे सघंदासीं। क़िस्मत जी ॻाल्हि कयां पई त ॾाढी इम्पॉर्टेंट हूंदी आहे ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे सपोर्ट तमामु घणी जेको आहे इम्पॉर्टेंट हूंदी आहे। मां त हमेशह इहो ई चवंदी आहियां त जेको माउ पीउ जी जेका सपोर्ट हूंदी आहे न उहा वधीक इम्पॉर्टेंट हूंदी आहे, छो त दुनिया में तव्हांखे हर रिश्तो मिली वेंदो, हर तरह सां तव्हांखे सपोर्ट मिली वेंदी, दोस्तनि जी बि सपोर्ट मिली वेंदी ऐं स्पेशली जेका फिज़िकल ऐं मोरल सपोर्ट जेका हूंदी आहे न उहा माउ पीउ जी हूंदी आहे। उन खां वधीक काई अहिड़ी सपोर्ट न हूंदी आहे जेका तव्हांखे अॻिते वधण में मदद ॾिए। हिकिड़ी ॿी ख़ातून आहे जेको आहे दुनिया जी, उनजो नालो मूंखे एग्ज़ैक्टली यादि कोन्हे, मे बी मां रॉन्ग हुजां, मां उन्हनि जो नालो हींअर नथी खणां छो त उन्हनि जो नाले में मूंखे थोरो डाउट आहे, पर मां तव्हांखे एतिरो ॿुधायां त जॾहिं दुनिया जो पहिरियों जहाज़ ठहियो ऐं उनजी जॾहिं डिज़ाइन तयारु पई थिए त उन इंजीनियर जी वाइफ पंहिंजे हस्बैंड खे जेको आहे उन में मदद कई हुई। छो त मां हुनजो नालो इन करे नथी खणां छो त मूंखे हुनजे नाले में थोरो डाउट आहे, पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए सघां थी, त तव्हां सां शेयर करे सघां थी त उन इंजीनियर जी वाइफ जेको आहे उन्हनि जी हेल्प कई हुई उन डिज़ाइन तयारु करण में, ऐं उन इहो ई चयो त मां तव्हांजी हेल्प त कयां थी पर मूंखे जेको आहे इन में कोई नालो न खपे, सभु जेके बि अचीवमेंट्स हासिल करणियूं आहिनि तव्हां पाण कजो, छो त मां तव्हां जेकॾहिं कामयाबु थी वेंदो त मतिलबु मां ऑटोमेटिक कामयाबु थी वेंदसि। त इहा केॾी न ज़बरदस्त ॻाल्हि आहे त उन जेको आहे पंहिंजे हस्बैंड जी मदद कई उन डिज़ाइन तयारु करण में, ऐं उन खां पोइ उहो अप्रूव थियो न थियो इहा ख़बर न आहे, पर दुनिया जो जेको पहिरियों जहाज़ जॾहिं तयारु पियो थिए त उन टाइम जी इहा ॻाल्हि आहे। असां सां गॾु कॉल बि आहे गुलरेज़ चांडियो। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भाउ, छा चवणु चाहींदो? माशाल्लाह, हर रोज़ जीअं तव्हांजो शो बहितरीन थो हले ऐं हिकिड़ो गानो नंढो यादि कयो ॿुधाईंदुमि शो में। जी जी ॿुधायो ॿुधायो। जी, कदो डेडिकेट कंदुमि समाज तनाव लाइ गोपाल खे ऐं वफ़ा पंदूर पतूजो खे। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, को सम्झ झूठो पियो किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, सम्झ झूठो लियो किनारो तूं ऐं मां, ओ चेहरे ताज़ुल्फ़ के हटाए ओ मस्त छॾियो मौसम तो बणाए, महकी पियो साहिल प्यारो तूं ऐं मां, सम्झ झूठो लियो किनारो तूं ऐं मां। थैंक यू सो मच भाउ, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख्यालु रखिजो। जी व्यूअर्स, त जहिड़े तरीक़े सां मां ॻाल्हि पई कयां त मर्द ऐं औरत में कोई कॉम्पिटिशन न आहे, इहे ॿई हिकिड़ा ई आहिनि, हिकु ई आहिनि, ऐं स्पेशली हस्बैंड वाइफ जे लाइ त चयो वेंदो आहे त हू छा चवंदा आहिनि त एक ई गाड़ी के दो पहिए जेके चवंदा आहिनि, त उहे आहिनि। जेकॾहिं तव्हां हिक ॿिए सां गॾु थी हलंदव त ॾाढो सुठो थींदो, ऐं किथे किथे त औरतुनि पंहिंजो मयार पाण बि किरायो आहे, इहा बि ॻाल्हि मां एक्सेप्ट कंदसि। सिर्फ़ु औरत जी ग़लती न हूंदी आहे, मर्द जी बि ग़लती न हूंदी आहे, ॿई बराबरि हूंदा आहिनि, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां कॉम्प्रोमाइज़ करे हलंदव त तव्हांजी ज़िंदगी इलाही आसान थी वेंदी। किथे औरतूं ग़लति हूंदियूं आहिनि, किथे मर्द ग़लति हूंदा आहिनि, त इहा त एक्सेप्ट करण वारी ॻाल्हि आहे, मां कंहिंखे पॉइंट आउट नथी कयां, पर इहा हिकिड़ी मतिलबु पंहिंजो परसेप्शन थी मां तव्हांखे ॿुधायां त दुनिया में खोड़ सारा अहिड़ा किसा थींदा आहिनि जिथे औरतूं बि ग़लति हूंदियूं आहिनि, किथे मर्द बि ग़लति हूंदा आहिनि,
पर असां कंहिंखे पॉइंट आउट नथा कयूं, असांजो इहो कोई टॉपिक कोन्हे को, जस्ट हिकिड़ी जनरल ॻाल्हि थी कयां, ॻाल्हि सां ॻाल्हि निकिरंदी आहे। ऐं उन ई तरह सां अॼु जेका असांजी गेस्ट आहे माशाल्लाह, नंढी उमिरि में हुननि एतिरी अचीवमेंट्स हासिल कयूं आहिनि जस्ट बिकॉज ऑफ हर पैशन ऐं हुनजी स्टडीज़ जे वजह सां। ऐं मां इहो ई चवंदसि, वरी इहो ई चवंदसि, मां हर रिपीट थी कयां त पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयो, छो जो हाणे इहो उहो दौरु नाहे रहियो जो तव्हां शादियूं कराए करे घरनि में जेको आहे रुख़सत करे छॾियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जूं बि ख़्वाहिशूं आहियूं, पहिरें बि उन्हनि जूं ख़्वाहिशूं हूंदियूं पर कंहिं वजह सां उहो चई न सघंदियूं हुयूं, पर हाणे त एतिरो मतिलबु दुनिया एडवांस थी वई आहे जो हो पंहिंजे माउ पीउ खे चई सघनि थियूं त असांखे पढ़णो आहे। शादी जे मां ख़िलाफ़ न आहियां, छो त शादी हिकिड़ी सुठी शइ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिते तव्हांजो फ्यूचर आहे, तव्हांजो घर आहे, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजो हस्बैंड आहे, तव्हांजी आहे हिकिड़ी फैमिली उन सां वधंदी आहे, पर उन सां गॾु गॾु तव्हां दुनिया जूं ॿियुनि शयुनि खे बि कंटिन्यू पाण सां गॾु हलाईंदा कयो, ऐं स्पेशली एजुकेशन, छो त उहा तमामु ज़रूरी आहे। त व्यूअर्स असांखे जल्दी सां कॉल्स कयो ऐं तव्हांखे कोई गानो ॿुधाइणो आहे, कोई मतिलबु सवाल करिणो आहे त असांखे कॉल्स करे सघो था, तव्हांजी स्क्रीन ते नंबर अची रहियो हूंदो, जल्दी सां पंहिंजो मोबाइल खणो ऐं नंबर डायल कयो। पहिरें ज़माने में त जेको आहे उहो PTCL वग़ैरह हूंदा हुया ऐं हाणे बि आहिनि, ऐं उन टाइम त जेको असां सोचींदा हुआसीं कंहिंखे कॉल करण जे लाइ। मूंखे चङी तरह सां यादि आहे, मुंहिंजे बाबा जी पोस्टिंग हुई सखर में, ऐं जेको आहे असां कराची कॉल कंदा हुआसीं, छो जो मुंहिंजी वॾी सिस्टर जी शादी जॾहिं थी वई हुई त मां 5 सालनि जी हुयमि ऐं उनजी एज नंढी एज में ई हुनजी शादी थी वई हुई, त उन सां जॾहिं असां कराची कॉल करे ॻाल्हाईंदा हुआसीं त 2 मिंटनि खां वधीक न ॻाल्हाईंदा हुआसीं। त अबू असांखे इहो ई दड़का ॾींदो हुयो त बसि एॾी देरि तव्हां फ़ोनुनि ते था ॻाल्हायो, एॾा बिल था अचनि, हीअं था अचनि, हाणे त पैकेजिस जो दौरु आहे, हाणे त पैकेजिस अची विया आहिनि, कलाकनि जा कलाक माण्हू लॻा पिया हूंदा आहिनि, त तव्हां उहे कॉल करे इहो बि ॿुधायो कहिड़े पैकेजिस ते ॻाल्हाईंदा, स्पेशली राति वारा जेके पैकेजिस हूंदा आहिनि उन्हनि ते केरु ॻाल्हाईंदो आहे, कोई ॻाल्हाईंदो बि आहे या न। मां त इहो बि ॿुधो त मैसेजिस जा बि पैकेजिस अची विया आहिनि, ऐं ख़ैर हाणे त व्हाट्सएप वग़ैरह बि आहे, तव्हांजो नेट बि फ्री हूंदो आहे, वाईफाई जो दौरु आहे अॼुकल्ह, ऐं जेको आहे नेट पैकेजिस बि आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि। हाणे त सभु शयूं जेको आहे न इलाही सवलियूं थी वियूं आहिनि। हिकिड़ो उहो बि दौरु हूंदो हुयो जॾहिं असां ख़त लिखंदा हुआसीं, ऐं ख़ैर उन दौर जी मां न आहियां, पर मां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां त उहो बि हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं ख़त लिखिया वेंदा हुया, ऐं मां त इहो बि ॿुधो आहे त शायदि उहे ख़त पहुचाइण जे लाइ कोई कबूतर बि हूंदो हुयो, जे हिकिड़ो गानो बि आहे कबूतर जा, त अलाए पोइ इहा ॻाल्हि सच आहे अलाए कूड़ आहे, कोई उन दौर जो कोई कॉलर हुजे त असांखे कॉल करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां कंहिं ज़माने में ख़त लिखिया ऐं ख़त तव्हां उहे कीअं पहुचाईंदा हुआ, डाकीअ जे थ्रू पहुचाईंदा हुयो या कंहिं कबूतर जे ज़रिए पहुचाईंदा हुयो। त जी व्यूअर्स, ॻाल्हियुनि जो सिलसिलो असां ईअं ई कंटिन्यू रखंदासीं, कॉल्स कयो, कचहरी कयो असां सां, थोरी देरि में बसि असांजी गेस्ट हिते अची वेंदी ऐं जेको आहे असां उन्हनि खां खोड़ सारी ॻाल्हियूं कंदासीं। ऐं सभिनि खां पहिरें त मां उन्हनि खां इहो पुछणु चाहींदसि त एतिरो कुझु एतिरी उमिरि में करे वरितो, हाणे तव्हांजी वधीक कहिड़ी ख़्वाहिश आहे जेका तव्हां पूरी करणु चाहींदव? ख़ैर अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, हमेशह आबाद रखे, मुंहिंजी त इहा ई दुआ आहे। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, सनाउल्लाह भाउ कंबर खां। हलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम, वदी शहर कंबर खां स्मार्ट नाले भोपाल खां ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह साईं जी महिरबानी, फाइन फिट। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। जी भाउ, छा चवणु चाहींदव? अभी लाइट काने का टॉपिक जे बारे में मुझे खबर ना है शायद। ओके, न अदा कोई टॉपिक ना है अॼु असां वटि, बसि असांजी जेका गेस्ट आहे असां उन्हनि जे हवाले सां थोरी इंफॉर्मेशन पिया ॾियूं, ॻाल्हि ॿोल्हि कयूं पिया। जी जी जी, बाक़ी तव्हां ॿियो कुझु चवणु चाहींदव त ॿुधायो। तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो सुठो आहे, असां फैमिली सां ॾिसंदा आहियूं, ॾाढो ज़बरदस्त असांखे लॻंदो आहे। थैंक यू सो मच भाउ, ईअं ई ॾिसंदा रहो, ईअं ई ॾिसंदा रहो ऐं ईअं अप्रिशिएट कंदा रहो। सॉन्ग ॿुधाईंदुसि। ॿुधायो ॿुधायो। सॉन्ग ॿुधायां थो। जी जी। ओ सिक तुझी लगिया, ओ सिक तुझी लगिया, ओ सिक तुझी लगिया। ओहो, सिक लॻी आहे ऐं तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। जी व्यूअर्स, त टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे बि न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। ब्रेक खां पोइ जेको आहे असां सां गॾु असांजी गेस्ट मौजूदु हूंदी इंशाअल्लाह, हुन सां वधीक गुफ़्तगू कंदासीं, सो स्टे विद अस।
हेलो वेलकम बैक व्यूवर्स। जी त मां तव्हां सां ॻाल्हि पई कयां त असांजी गेस्ट थोड़ी देर में असां सां गॾु हिते मौजूद हूंदी, त बिल्कुलु असांजी गेस्ट हिते मौजूद आहे। उन्हनि जेको आहे PCS कई आहे ऐं जेको आहे कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ाम जंहिंखे CCE बि चवंदा आहिनि 2019 में कई आहे ऐं एज़ अ DSP मतिलबु जेको आहे उन्हनि जी सिलेक्शन थी आहे ऐं अपॉइंट जे लाइ जेको आहे उन्हनि खे ट्रेनिंग्स वग़ैरह करणियूं पवंदियूं ऐं जैकमाबाद खां बिलोंग कनि थियूं। उन्हनि जो नालो आहे मनीषा रुपीता ऐं माशाल्लाह सां एतिरी वॾी हुननि अचीवमेंट हासिल कई आहे जंहिं ते उन्हनि खे प्राउड आहे ऐं उन्हनि जी पंहिंजी फैमिली खे बि उन्हनि ते प्राउड आहे। असां सभिनीनि खे प्राउड आहे त असांजी सिंध जी नियाणियूं जेके आहिनि अॻिते वधनि थियूं ऐं कंहिंखां घटि न आहिनि। सो अॼु मां उन्हनि खे पंहिंजे शो में वेलकम कंदमि ऐं उन्हनि खे कॉन्ग्रेचुलेशन्स चवंदासीं तव्हां सभिनीनि जी तरफ़ां, पंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां, KTN इदारे जी तरफ़ां। वेलकम। थैंक यू सो मच। खैर वेही रहो, कोई मसलो न आहे, तव्हां वेही रहो। असांजी पूरी टीम जी तरफ़ां, KTN इदारे जी तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो फ्लावर्स जो तोहफ़ो आहे, क़बूल कजो। ऐं फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू वेलकम यू एंड वांटेड टू कॉन्ग्रेचुलेट यू त तव्हां मतिलबु एतिरी नंढी उमिरि में एॾी वॾी अचीवमेंट हासिल कई आहे। थैंक यू सो मच, प्लेजर इज़ ऑल माइन। थैंक यू सो मच। ऐं तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो, असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो, चई सघां थी हाणे, छो जो हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां बिज़ी थी वेंदा पंहिंजी हिन में ट्रेनिंग्स वग़ैरह में। ऐं माशाल्लाह सां तव्हां पाण डॉक्टर बि आहियो जी। ऐं तव्हां थोरो ॿुधाईंदो पंहिंजे हवाले सां, डॉक्टरी जे हवाले सां, त तव्हांजो मतिलबु कहिड़ो शोबो आहे, कहिड़े शोबे में तव्हां डॉक्टर आहियो? एक्चुअली मां डॉक्टर ऑफ फिजिकल थेरेपी कई आहे, DPT जंहिंखे असां चवंदा आहियूं, फ्रॉम JPMC। मुंहिंजी ग्रेजुएशन ओवरऑल जेकी मां पंहिंजी डिग्री कंप्लीट कई उहा मां 2018 में कई। ओके। एंड आई बेसिकली बिलोंग टू जेकवाबाद, एज एवरीवन नोज़। त पोइ इट वाज़ द फर्स्ट प्रोफेशन दैट आई चोज़ फॉर माई सेल्फ। ज़बरदस्त, या ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त अॼुकल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेके नियाणियूं आहिनि ऐं चाहे उहे सिंध जूं हुजनि या पाकिस्तान जूं हुजनि ऐं कहिड़े बि मतिलबु घर सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, कंहिं बि ज़बान सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, त अॻिते वधण में उन्हनि खे प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि। तव्हां पाण बि ॾिठो आहे ऐं तव्हां पाण बि मतिलबु माशाल्लाह सां डॉक्टर आहियो, त खोड़ सारा अहिड़ा पेशेंट्स हूंदा जेके तव्हां वटि ईंदा हूंदा ऐं तव्हांखे ख़बर बि पवंदियूं हूंदियूं। त बेसिकली चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे अॻिते वधण जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी आहे? फैमिली जी सपोर्ट, एजुकेशन त मस्ट आहे, पर फैमिली जी सपोर्ट वधि खां वधि मैटर कंदी आहे? जी, मुंहिंजो जेको पर्सनल बिलीफ आहे इन ते मां हमेशह हाईलाइट बि कयो आहे त जेको डॉटर्स एजुकेशन, जंहिंखे असां विमेन्स एजुकेशन चऊं था, उनजे लाइ जेको सभ खां वॾो बैरियर आहे उहो कल्चरल बैरियर आहे। छो त असांजे जेको हमेशह हिकिड़ो सुवाल असां सभखे ॿुधणो पवंदो आहे त औरतुनि खे या धीअरनि खे पढ़ाए करे छा कंदव? एंड स्पेशली अगरि असां रूरल एरियाज़ मां तालुक़ु रखूं था त असांखे ख़बर आहे त असांजे रूरल एरियाज़ में हिकिड़ो माइंड सेट प्रिवेल करे थो त जिते असां डॉटर्स जी एजुकेशन खे बिल्कुलु बि तरजीह न ॾींदा आहियूं। मां पाण रूरल एरिया मां बिलोंग कयां थी, जेकवाबाद जे नंढे शहर खां बिलोंग कयां थी। एंड असांजे सिस्टर्स लाइ बि हमेशह असांजे पेरेंट्स खे इहो ई ॿुधणो पवंदो हुयो त एतिरो डॉटर्स जी एजुकेशन ते इन्वेस्ट करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे, एंड सिक्योरिटी कंसर्न्स आहिनि जेका असांजे आम परसेप्शन्स इंट्रेंच्ड आहिनि। त इन जे लाइ अगरि अॼु मां ॾिसंदी आहियां त अगरि तव्हां जेकी ॿियूं फिनेंशियल हर्डल्स आहिनि, ॿिया हर्डल्स आहिनि, उहे सभु बाद में ईंदा आहिनि। जेको सभ खां पहिरियां मेन हर्डल आहे उहो असांजो कल्चरल हर्डल आहे। उहो कल्चर जेको वुमन खे एजुकेशन वठंदे एक्सेप्ट नथो करे। पर इन जी छा वजह थी सघे थी मनीषा? बीइंग अ गर्ल, यू आर माशाल्लाह वेरी यंग and you're very talented. Now you have achieved so many things in your life and mashallah तव्हांजी उमिरि बि माशाल्लाह एतिरी घणी न हूंदी ऐं जेको आहे तव्हांखे छा फील थींदो आहे त इहे रिस्ट्रिक्शन्स, इहे जेके प्रॉब्लम्स जेके अचनि था नियाणियुनि जी पढ़ाई में, ये हर्डल्स जंहिंखे असां चवंदा आहियूं, इहे छो आहिनि? छा रीज़न छा आहे? रीज़न जेंडर स्टीरियोटाइप्स आहिनि, जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे। छो त असांजी सोसाइटी कंज़र्वेटिव सोसाइटी सां तालुक़ु रखूं था जिते असां जेंडर रोल्स डिफाइन कया आहिनि ऐं असांजी सोशलाइज़ेशन ई इन तरीक़े जी थींदी आहे त हिकिड़े छोकिरे जी सोशलाइज़ेशन टोटली डिफरेंट थींदी आहे ऐं छोकिरी जी सोशलाइज़ेशन टोटली डिफरेंट थींदी आहे। त उहा जेकी जेंडर स्टीरियोटाइपिंग आहे न, असां हर शइ खे जेंडराइज़ जेको कयो आहे, हर शइ खे स्टीरियोटाइप सां असां कनेक्ट कयो आहे त एजुकेशन कंहिंजो प्रीरोगेटिव आहे एंड हमेशह असां औरत
खे एज अ होम मेकर ॾिसंदा आहियूं। मतलब अगर तव्हां कॾहिं बि कंहिं औरत खे डिफाइन कंदो त तव्हांजे माइंड में इन सोसाइटी जे माइंड में जेको फर्स्ट रोल ईंदो आहे दैट शी इज अ होम मेकर, शी इज अ होम मेकर, नो डाउट, बट आई फील एवरी इंडिविजुअल इज अ होम मेकर। छो त मेन इज ऑल्सो अ होम मेकर। अगर उहे ॿई गॾु थी करे पंहिंजे पार्टिसिपेट न कंदा त उहे ॿई होम मेकर्स नथा थी सघनि। त इहा जेकी इंट्रेंस्ड स्टीरियोटाइप्स आहिनि उनजी वजह आहे त असां कंहिं बि एजुकेशन खे प्रमोट न करे सघंदा आहियूं, वुमन खे इम्पावर न करे सघंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल में उहा जेकी सोच आहे न, माइंड सेट, सभ खां वॾो हर्डल ई उहा सोच आहे असांजी सोसाइटी में। अच्छा, तव्हांजो इन तरफ़ अचण जो ख़्याल कीअं आयो? माशाल्लाह सां तव्हां पाण डॉक्टर आहियो ऐं तव्हां डॉक्टरी पढ़ी आहे ऐं तव्हां हिकिड़ो फिजियोथेरेपिस्ट तव्हां पाण आहियो, त तव्हांजो प्रोफेशन हिकिड़ो डिफरेंट, वरी ही प्रोफेशन डिफरेंट, त तव्हांजे माइंड में अहिड़ी कहिड़ी शइ आई? एक्चुअली मां जे बैकग्राउंड खां बिलोंग कंदी आहियां, मुंहिंजा सभु जेको आहे सिबलिंग्स डॉक्टर्स आहिनि ऐं असांजी फैमिली में हिकिड़ो ई ट्रेंड आहे, या त छोकिरी डॉक्टर थिए, बल्कि असांजी पूरी सोसाइटी में इहो ई ट्रेंड आहे, या त तव्हां मेडिकल प्रोफेशन चूज़ करो या कुझु बि चूज़ न कयो न। आई ऑलवेज से दैट दिस इज़ अ डू और डाई सिचुएशन। त मूंखे हमेशह रिजर्वेशन रही आहे इन क़िस्म जे माइंड सेट सां, वाई इट इज़ अ डू और डाई सिचुएशन। छो त मेडिकल इज़ नॉट द ओनली ऑप्शन फॉर विमेन, पर छो त मूंखे बि स्टेटस को फॉलो करण लाइ चयो वियो एंड आई वाज एक्सपेक्टेड टू डू दैट, त मां पंहिंजी सिस्टर्स वांगुरु उन्ही खे फॉलो कया उन पैटर्न ते। त पोइ मुंहिंजी MBBS में सिलेक्शन न थी सघी उन टाइम में, त आई चोज़ फॉर डॉक्टर ऑफ फिजिकल थेरेपी। उन ते बि इलाही रिजर्वेशन्स हुयूं, छो त जेकाबाद में जॾहिं मां डॉक्टर ऑफ फिजिकल थेरेपी चूज़ कयो हुयो तॾहिं शायदि इहो वर्ड बि माण्हुनि न ॿुधो हुयो, उनजो बिल्कुलु बि कोई कॉन्सेप्ट न हुयो, कोई स्कोप न हुयो। एंड हमेशह चवंदा आहिनि दैट फिजियोथेरेपी इज़ अ मेन्स प्रोफेशन, इट इज़ नॉट अ वुमेन्स जॉब। त उन माइंड सेट खे पहिरियों मां ब्रेक कयो, ठीकु आहे। त पोइ जॾहिं मां ऐं मुंहिंजी सिस्टर असां कराची आयासीं पंहिंजी एजुकेशन लाइ इन JPMC, उनखां बाद जॾहिं असां ग्रेजुएशन कईसीं, हाणे मां तव्हांखे उहो सफ़र ॿुधायां थी, लाइक द डे आई चोज़ TPT एंड द डे आई ग्रेजुएटेड। त जॾहिं मां ग्रेजुएशन डे ते ॾिसां पई त असांजे रिलेटिव्स मां, इवन असांजी कम्युनिटी मां, असांजे शहर मां इलाही सारियूं छोकिरियूं TPT कनि पियूं, जेकी पहिरियों जेको कॉन्सेप्ट ई न हुयो। त पोइ उते मूंखे उहा रे ऑफ होप नज़र आई, त मां हिकिड़ो जेको आहे कल्चरल बैरियर ब्रेक कयो। इट वाज इंस्पायरेशन फॉर फ्यू अदर विमेन, ठीकु आहे, एंड इन माय ओन सर्कल। छो त असां हमेशह जेको इम्पैक्ट ब्रिंग कंदा आहियूं उहो असां पंहिंजे सर्कल में कंदा आहियूं, ऐं मूंखे फील थींदो आहे त अगरि हर इंडिविजुअल पंहिंजे सर्कल में कुझु न कुझु कंदो रहे, कोई न कोई कंट्रीब्यूशन ॾे, सो दैट इज़ वेयर वी कैन ब्रिंग अ चेंज इन आवर सोसाइटी। त पर मुंहिंजो जेको पंहिंजो पर्सनल हमेशह इंस्पायरेशन हुई या पर्सनल विजन हुयो, दैट वाज जॉइनिंग सिविल सर्विसिस। त पोइ मां पंहिंजी ड्यूरिंग ग्रेजुएशन मुंहिंजी फैमिली सां हमेशह कमिटमेंट हुई त मां सिर्फ़ु तव्हांजे लाइ मेडिकल चूज़ कयो हुयो, बट वेन आई विल ग्रेजुएट त मां विदाउट एनी प्रैक्टिस मां कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जी तयारी कंदमि। त ड्यूरिंग माई ग्रेजुएशन बि मां हमेशह पढ़ंदी रहंदी हुयमि, डॉन पढ़ंदी रहंदी हुयमि, जनरल नॉलेज, त आई वॉज प्रिपेयरिंग फॉर इट। त पोइ जॾहिं मूंखे ऑप्शन मिलियो त मां कहिड़े ग्रुप चूज़ कंदमि, सो आई चोज़ पुलिस। उहो इन जे लाइ, छो त मुंहिंजे लाइ पुलिस सभ खां एम्पावर्ड जॉब आहे। हाणे हिते बि तव्हां स्टीरियोटाइप ब्रेक करो था। सही ॻाल्हि आहे, पर इन ई ॻाल्हि खे मां तव्हांजी खे कंटिन्यू कंदमि, सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि बि कटींदमि हिते, त हर इंसान जो हिकिड़ो आइडियल हूंदो आहे न, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो बि कोई न कोई आइडियल हूंदो। तव्हां पब्लिक सर्विसिस में जीअं आया आहियो, हुन में सिविल सर्विसिस में, त तव्हां कहिड़े माइंड सेट सां आया ऐं कंहिंखे आइडलाइज़ कयो तव्हां? सभ खां पहिरियां त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदमि त मां वटि कोई प्रैक्टिकल फिगर न हुई जंहिंखे मां आइडियलाइज़ कयां। मां वटि सिर्फ़ु विजन हुयो, उहो विजन हुयो तालीम हासिल करण जो, उहो विजन हुयो उहे स्टीरियोटाइप्स ब्रेक करण जो, त जेको कंहिं बि छोकिरी खे प्रिवेंट कंदा आहिनि, ठीकु आहे। त उनखां बाद इहो हुयो त जॾहिं मां तयारी शुरू कई कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जी, त तव्हां जॾहिं फील्ड में इन थींदा हो, यू गेट टू सी यू नो अदर विमेन, यू गेट टू सी अदर फिगर्स। सो आई गॉट टू सी मैडम सुवाई अजीज टालपुर, सो आई गॉट टू सी सो मेनी अदर विमेन। Yeah, so I got to see so many other women, you know, the brave ladies I call them. त पोइ उनखां बाद मूंखे पुलिस इलाही ज़्यादा इंस्पायर कयो। मूंखे ईअं लॻो त जेको मुंहिंजो विजन आहे उनखे हिकिड़ी प्रैक्टिकल फिगर मिली वई आहे। सो आई कुड सी इन देम दैट दिस इज़ माई फ्यूचर, दिस इज़ वेयर आई वॉन्ट टू सी माई सेल्फ। ज़बरदस्त, माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। व्यूअर्स जे चवण जो मक़सदु बि इहो ई आहे त जॾहिं तव्हांजो विजन क्लियर हुजे ऐं जेको आहे तव्हांजो माइंड सेट हुजे त तव्हांखे अॻिते हली छा करिणो आहे, त दुनिया जी का बि रिवायत तव्हांखे रोके नथी सघे। ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं, त टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। काॾे बि न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं।
वेलकम बैक व्यूवर्स एंड जंहिं हाणे जेको आहे चैनल सुई चुकियो आहे त तव्हां सभिनीनि खे मां वेलकम चवणु चाहींदसि। शोभी भाई बि असां सां अगरि अची विया आहिनि, जॉइन कयो आहे, उन्हनि असांखे लेट जॉइन कयो आहे, अची विया। वेलकम बैक। कैसे हैं आप? ठीक है, वालेकुम सलाम। जी व्यूवर्स, त असां सां गॾु मनीषा रुपीता हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां खोड़ सारी मज़े मज़े जी कचहरी थी रही आहे। असांखे कॉल्स कयो, तव्हांजो जो बि कोई सुवाल आहे त तव्हां बि उन्हनि सां करे सघो था, ॻाल्हाए सघो था। त मनीषा, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि तव्हांजे बचपन जे बारे में। जी, हाउ वर यू इन योर चाइल्डहुड एंड हाउ मतलब पढ़ाकू यू वर? I am the youngest child of my Okay, family. okay. मतलब मां सब खां लास्ट में आया पंहिंजी जेका सिस्टर्स में। Okay. So I was not too like extrovert person. Oh. I was always engaged in studies and मुंहिंजा जेका father and he was very pro daughters education। त उहे असांखे हमेशह Right. कॾहिं बि फ्री ॾिसंदा हुया त उहा उन्हनि जी इलाही रेड रेग हूंदी हुई कि वाई यू आर सिटिंग फ्री, वाई यू आर नॉट स्टडिंग। त हमेशह उन्हनि खे इहो हूंदो हुओ त असां कंहिं न कंहिं एक्टिविटी में एंगेज रहूं, स्पेशली पढ़ाई में एंगेज रहूं। त पोइ इन जे लाइ असांखे टीवी ॾिसण जो या फिर ज़्यादा आउटडोर एक्टिविटीज़ जो एतिरो इंट्रस्ट न हूंदो हुयो, छो त हमेशह इहो हूंदो आहे न त तव्हां जॾहिं पंहिंजे पेरेंट्स खे आइडियलाइज़ कंदा हो, स्पेशली हिकु डॉटर हमेशह फादर खे आइडियलाइज़ कंदी आहे त हाउ यूअर फादर ट्रेन्स यू। त मुंहिंजो हमेशह इहो हूंदो हुयो नंढे लाइ बि त मां पंहिंजे फादर खे इम्प्रेस कयां, उन्हनि खे सेटिस्फाई कयां दैट आई एम ऑल्सो स्टडिंग एंड मां इलाही इंट्रस्टेड आहे पढ़ाई में। त पोइ मां हमेशह सां ई स्टडीअस रही आहियां इन माई स्कूल, इन माई कॉलेज एंड हमेशह जेको आहे मुंहिंजो नंढे लाइ बि मां कोचिंग सेंटर्स वठंदी हुयमि, ट्यूशन्स में, मतलब इन्हनि एक्टिविटीज़ में एंगेज्ड रहंदी हुयमि ज़्यादा। पढ़ाकू हुया जी, बस इन्हनि एक्टिविटीज़ में ई जेको आहे ज़्यादा टाइम स्पेंड थींदो हुयो। एंड इवन समर वेकेशन्स हूंदी हुयूं बि त उनमें बि न कोई पढ़ाई जी एक्टिविटी वेठी करे उनमें जेको आहे टाइम स्पेंड थी वेंदो हुयो। सही। असां जेको हिकिड़ी कॉल वठंदासीं ते पोइ ॻाल्हियुनि खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। असां सां गॾु कॉलर आहिनि गुलाब मेमून भाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह भाउ, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भाउ। जी 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 हेलो जी जी भाउ, ॻाल्हाईंदव तव्हां? हाँ जी 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 अभी तक ॻाल्हाईंदा। जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो, तव्हां सां ॻाल्हाईंदा। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। वालेकुम सलाम अदा। जी जी अदा, शुक्रन। तव्हां ॿुधायो? असांखे फ़ख़्रु आहे असांजी सिंध जी न्याणी कंहिं ऑफिसर थिए थी या कंहिं पोस्ट थिए थी, असांखे इहा वॾी ख़ुशी थींदी आहे त असांजी सिंध जी न्याणी आई आहे। थैंक यू अदा, थैंक यू सो मच। तव्हां जेको सुठी पोस्ट कयो भला, तव्हांखे जेको सो अञा तरक़ी ॾिए। असां इहे चाहींदा भई तव्हां हफ़्ते में माण्हुनि जी ख़िदमत कयो, क़ौम जी ख़िदमत कयो। अलाह साईं तव्हांखे जेको हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे भेण। जी 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 अदा, तव्हां सभु बसि मूंखे पंहिंजी दुआनि में यादि रखो त जीअं असां सभु जूं इंस्पायरेशन्स असां जेको आहे अॻिते वधाए सघूं। आमीन आमीन आमीन। थैंक यू सो मच भाउ। जी जी जी। हेलो, वालेकुम सलाम। ठीक मुज़म्मिल, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक आहियो? जी जी बिल्कुल ठीक ठाक। थैंक यू सो मच, थैंक यू। अल्लाह हाफिज। जी, त मनीषा, तव्हांजे नंढे हूंदे फ्रेंड्स केतिरियूं रहियूं? तव्हां पंहिंजो बचपन कहिड़े तरीक़े सां पढ़ाई में त तव्हां गुज़ारियो, पर पढ़ाई खां अलावा तव्हांजी छा ॿियूं एक्टिविटीज़ हूंदियूं हुयूं? एक्चुअली मां पंहिंजो बचपन पंहिंजे सिबलिंग्स सां इलाही ज़्यादा गुज़ारियो आहे, मतलब एज़ कंपेयर टू फ्रेंड्स। छो त असां हूंदा हुआसीं, मुंहिंजो ब्रदर बि मूंसां गॾु हूंदो हुयो, त असां लास्ट में हूंदा हुआसीं त असां हिक ॿिए सां इलाही ज़्यादा टाइम स्पेंड कयो आहे स्कूल में एंड ऑल दैट। मतलब इहो हूंदो हुयो त सिबलिंग्स सां मतलब इन्ही एक्टिविटीज़ में गुज़रंदो हुयो। मुंहिंजो इलाही टाइम पंहिंजी फैमिली सां गुज़रियो आहे। मतलब थ्रू आउट लाइफ मां हमेशह फैमिली ओरिएंटेड रही आहियां, दोस्तनि सां स्कूल टाइम में। अदरवाइज़ जेको आहे मूंखे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजी सिबलिंग्स में सिबलिंग्स कम फ्रेंड्स आहिनि। ऐं तव्हांजी वधीक जेको आहे भाउ भेणनि मां कंहिंसां वधीक दोस्ती रही, भाउ सां या भेण सां, कंहिंसां? मुंहिंजी असल में मुंहिंजी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त मां जंहिंसां गॾु वेंदी आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजी उन सां दोस्ती ज़्यादा आहे। मतलब फ्रेंडली नेचर जा आहियो। जी सही। तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? सेजिटेरियस। सेजिटेरियस हूंदा आहिनि, फ्रेंडली हूंदा आहिनि, उनजी ठहंदी आहे सभिनीनि सां। ठीकु आहे। त तव्हांजी मदर जेका आहे उन सां तव्हांजी जेको आहे अटैचमेंट जंहिंखे चइजे या क्लोज़नेस चइजे, उहा कीअं आहे?
मुंहिंजी मदर जेको आहे मूंखे लॻंदो आहे न सिर्फ़ु असांजी फैमिली लाइ या असां लाइ रोल मॉडल आहे बल्कि उहा इलाही ॿियनि विमेन लाइ बि रोल मॉडल आहे। उहा इन जे लाइ त व्हेन वी लॉस्ट आवर फादर इट वॉज माई मदर हू टुक द रिस्पॉन्सिबिलिटी। त पोइ मुंहिंजी मदर जेको आहे ॾाढी बोल्ड वूमन आहे एंड शी इज़ वेरी फ्रेंडली इन टर्म्स ऑफ त जेकी उन्हनि ब्रिंग अप कई आहिनि पंहिंजे चिल्ड्रन जी पंहिंजे ॿारनि जी हमेशह इक्वलिटी रखी आहे एंड हर हर्डल्स ख़ुदि फेस कया आहिनि। जेतिरियूं बि मुश्किलात आयूं असांजी जर्नी में उहो उन्हनि पाण फेस कयूं लेकिन कॾहिं इहो न कयो त असांजी तालीम खे अफेक्ट थिए या फिर असांजी तालीम में कोई बैरियर रहे। त पोइ आई वी कॉल हर आयरन लेडी माशाल्लाह। छो त मूंखे लॻंदो आहे त असांजी लाइफ जूं जेतिरियूं बि अचीवमेंट्स आहिनि न सिर्फ़ु मुंहिंजी सिबलिंग्स जूं बि वी ओ हर अ लॉट छो त शी इज़ द वन त जे हमेशह जेको आहे असांजी सक्सेस जे पोयां असांजी हर शइ जे पोयां उन्हनि जी इलाही ज़्यादा स्ट्रगल रही आहे। बिल्कुलु पेरेंट्स ई हूंदा आहिनि जेके तव्हां ओन कंदा आहियो ऐं उहे ई तव्हांजे जे लाइ वधीक आइडलाइज़्ड हूंदा आहिनि ऐं जेको आहे उन्हनि खे ई ॾिसी करे औलाद जी दिलि चवंदी आहे त अॻिते वधिजे ऐं स्पेशली जीअं उहा ई तव्हां ॻाल्हि कई त पीउ हिकिड़ो वधीक आइडियल हूंदो आहे छोकिरी जी ज़िंदगी में धीउ जी ज़िंदगी में। ऐं अच्छा उन खां अलावा तव्हां इहो ॿुधायो तव्हां कुकिंग वग़ैरह कुझु कंदा आहियो घर में या बिल्कुलु बि न? मां कुकिंग बिल्कुलु कंदी आहियां। मां हमेशह चयो आहे त जंहिंखे खाइण जो शौक़ु हुजे त उहो कुझु मतिलबु मूंखे कुकिंग करणु ज़रूरु अचणु घुरिजे असांखे। त कुकिंग मूंखे ईंदी आहे ऐं मां जेको मुंहिंजो फ्री टाइम हूंदो आहे मां कुकिंग में ई स्पेंड कंदी आहियां। अच्छा छा वधीक सुठो ठाहींदा आहियो? मूंखे लॻंदो आहे मां नॉन वेज आइटम ज़्यादा सुठा ठाहींदी आहियां चिकन वग़ैरह। सही। ऐं उन खां अलावा खाइण पीअण में तव्हांखे छा पसंदि आहे? मूंखे पाकिस्तानी फूड ॾाढो पसंदि आहे लाइक बारबेक्यू आइटम्स टिक्का एंड ऑल दैट स्ट्रीट फूड आहे जेको असांजो जेको मतिलबु जेको बिल्कुलु प्योरली पाकिस्तानी फूड। त मां जिते बि वेंदी आहियां आई ऑलवेज वाई फॉर पाकिस्तानी फूड त मूंखे उहो खपे माना मुंहिंजो हिकिड़ो ई फोर्ट आहे त मां जिते बि वेंदमि कंहिं बि जॻह ते वेंदमि मुंहिंजी हमेशह हिकिड़ी चॉइस हूंदी। अच्छा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सिंगिंग वग़ैरह सां लगाव आहे कुझु ॿुधंदा आहियो म्यूज़िक वग़ैरह या न? मुंहिंजे ख़्याल में चवंदा आहिनि म्यूज़िक इज़ फूड फॉर सोल त तव्हां जॾहिं स्ट्रेस्ड आउट फील करो त तव्हांखे म्यूज़िक ॿुधणु घुरिजे। तव्हां ज़रूरु कॾहिं कॾहिं अगरि एतिरो मूंखे टाइम मिलंदो आहे त मां ॿुधंदी आहियां पर उहो ॿुधंदी बि आहियां त थोरो मिस्टिक जेको आहे सूफ़ी टाइप। ओके ठीकु आहे त हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। असांखे सां गॾु कॉलर आहिनि मीर मोहम्मद मुगेरी। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीक ठाक। जी भाउ छा चवणु चाहींदो? तमाम बेहतरीन तव्हां जेत बुराई वाला सेवन के वठी आया थी तमाम बेहतरीन ॻाल्हियूं ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। जी भाउ जी जी वांगी चवण चवण जी अॼु ॻाल्हि कई आहे त माना घणा ई माना इलाइक़ा थी विया आहिनि ॿारनि जा त चवंदा त न्याणी न पढ़े छोकिरो पढ़े ईअं न थींदो। जी असांजो त मतिलबु इहो आहे त मेल बि पढ़े त फीमेल बि पढ़े हुनखे बि साथ त हुनखे बि साह वठी। बिल्कुलु बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे। बिल्कुलु आहे भाउ बिल्कुलु सही था चओ छो त मां पंहिंजे प्रोग्राम जे स्टार्ट में बि इहा ई ॻाल्हि कई हुई त ॿिन्ही खे हक़ आहे बराबरि जा हक़ आहिनि कोई कंहिंखां घटि वधि कोन्हे ॿई बराबरि आहिनि। मर्द ऐं औरत हिकु तरह सां गॾु हली सघनि था अगरि सम्झो वञे हिन ॻाल्हि खे त। जी जी ॻाल्हायो। वालेकुम सलाम अदा। जी बिल्कुलु ठीकु शुक्र तव्हां ॿुधायो? तव्हां ठीकु आहियो? त पुछे थी तव्हां खां। अल्लाह जा करम आहिनि तमामु ज़बरदस्त तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधाए तमामु ज़बरदस्त ख़ुशी थी आहे। अल्लाह साईं तव्हांखे अञा बि वधी आमीन आमीन महिनत कंदा रहो। अल्लाह साईं खे इहा गुज़ारिश आहे त हर औरत जी तव्हां वांगुरु सोचे पंहिंजे मुल्क जो एरिया जो ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे थी। बिल्कुल बिल्कुल दुआइन में याद जी सभी भाई साहब ॻाल्हाईंदो। जी जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। कैसे हो? शुक्र है अल्लाह का बहुत करम है। आप सुनाइए कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह हम ठीक है। आपको डेली देख रहे हैं आपको बहुत अच्छा लग रहा है जब आप जाते जाते फोन बताते हैं बहुत दिल खुश हो जाता है। बड़ी मेहरबानी बस दुआओं में हमें याद रखिएगा हमारे प्रोग्राम को याद रखिएगा हमारे चैनल को भी याद रखें दुआओं में। हम जिधर भी रहे KCN 35 और KCN न्यूज़ हमारी जान है। जहाँ पाकिस्तान या अमेरिका बरतानिया जहाँ भी है हमारा जान पहचान है। जबरदस्त माशाल्लाह। थैंक यू भा थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़। दुबई खां असां वटि कॉल हुई मीर मोहम्मद मुगेरी भाई भा भाई न भा
अच्छा त तव्हां जीअं ॿुधायो पिया त सूफिनिज़म सां तव्हांखे शौक़ु आहे, तव्हां उन्हनि खे घणो ॿुधंदा आहियो, तव्हांजो जेको आहे फेवरेट सिंगर कहिड़ा उन्हनि मां? आपदा परवीन। आपदा परवीन गुनगुनाईंदा बि आहियो उन्हनि खे? न थोड़ो घणो त बिल्कुल भी न, छो त मुंहिंजे लाइ त बिल्कुल वॾी हमाकत हूंदी त मां उन्हनि खे गुनगुनावां। बिल्कुल इहो त असांजे लाइ वाकई असांजे लाइ बि असां एतिरी मतलब नथा रखूं पिया, पर तॾहिं बि इंसान थोड़ो तो गुनगुनाईंदो आहे अकेले वेही करे। इहो बिल्कुल मां तव्हांखे चवंदमि त इहो मुंहिंजो फोर्ट न आहे। अच्छा मतलब तव्हांखे सिंगर कहिड़ो पसंदि आहे हूअं इन खां अलावा? असल में मुझे सिंगर ते फोकस घट हो, लिरिक्स जेको आन वो ज्यादा अट्रैक्ट करना आन। तां जो कोई फेवरेट सॉन्ग है ता मतलब शोभ भाई के चाहंदा हो त ताके बुधाए सके तो तां कोई ये गानो बुधंदो आपदा परवीन जो या के बी जो? आपदा परवीन जो कोई भी हली वेंदो। हली वेंदो आपदा परवीन? हाँ जी श्योर, बिल्कुल। आपदा बाजी तो खैर मतलब आपदा परवीन जी तो हमारे मुल्क का वो सरमाया है कि उन जैसे तो कोई है नहीं, वो नंबर 1 है। बिल्कुल बिल्कुल। तो थोड़े उनके मुश्किल भी होते हैं जी जी क्योंकि सूफी कलाम है। चले वो इनकी पसंद है, इन्हीं को ही डेडिकेट करते हैं हम, मनीषा को ही डेडिकेट करते हैं। हर तानूर शुवामा पढ़ बिस्मिल्लाह सिफ्त में तेरी, मुर्शद लाल सुनावा नादे अली पढ़ नादे अली, नादे अली पढ़ नादे अली, हरदम अली मौला अली अली। आपदा परवीन जी की बड़ी खूबसूरत हवालों में से हो नादे अली पढ़ नादे अली, नादे अली पढ़ नादे अली, हरदम अली 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 अली, हरदम अली मौला अली अली। तेरी मेरी पहचान अली, तेरी मेरी पहचान अली, अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली। नादे अली पढ़ नादे अली, हरदम अली मौला अली अली। काबे की पहचान अली है, कितना प्यारा नाम अली है, अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली। काबे की पहचान अली है, कितना प्यारा नाम अली है, सच पूछो इस्लाम अली है, सच पूछो इस्लाम अली है। खुल जाएगी दिल की कली, खुल जाएगी दिल की कली, अली 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 दम अली अली। तेरी मेरी पहचान अली, तेरी मेरी पहचान अली, अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली। नादे अली पढ़ नादे अली, हरदम अली मौला अली अली, हरदम अली मौला अली अली, हरदम अली मौला अली अली। माशाल्लाह बहुत प्यारा कलाम आपने सुनाया आपदा परवीन जी का हमें। ऐं कीअं लॻो तव्हांखे? बेहतरीन, जबरदस्त, मज़ो आयो? हार्ट टचिंग हुयो। बिल्कुल आहे। असां सां गॾु कॉलर बि आहिनि बशीर पठान बदीन खां। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम, अभी बदीन खां बशीर मन पठान पियो ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो?
अल्हम्दुलिल्लाह दुआऊं सां करन दी सां कुछ तबीयत है जी भा प्रोग्राम ॾिसो पिया जी बिल्कुल ॾिसंदा त माशाल्लाह बेहतरीन प्रोग्राम आहे ऐं आउं तालीम के हवाले सां कुछ चवण चाहियां जी जी हासिल करे ऐं असां सिंध जो मुल्क जो नालो रोशन कयो आहे बिल्कुल न्याणियुनि तालीम ॾियणु खपे सही बिल्कुल सुठी ॻाल्हि आहे भा ऐं अॻिते वधणु खपे न्याणियुनि खे जी बिल्कुल वधणु खपे जी न्याणियूं जेके चवंदा आहिनि हिकिड़ी न्याणी पढ़ंदी पूरो मास्टर जेको पढ़ियल लिखियल थींदो हिकिड़ो मर्द पढ़ियो त माना हिकिड़ो फर्द पढ़ियो त न्याणियुनि खे तालीम तमामु ज़रूरी आहे ॾियणु खपे सही ठीक बा तव्हां खां मां हिकिड़ो सवाल करणु चाहींदमि त तव्हांजो माशाल्लाह भेनरूं वग़ैरह जेके आहिनि तव्हां मैरिड आहियो पहिरियों त तव्हां इहो ॿुधायो न मैरिड कोन्हे मैरिड कोन आहियो भेनरूं वग़ैरह तव्हांजूं केतिरो पढ़ियल आहिनि भेण सिर्फ़ु हिकिड़ी आहे 8 ॿाहिरि ऐं मुंहिंजी भेण जेकी आहे इंटर पढ़ियल अच्छा अच्छा माशाल्लाह त उनखे अॻियां पढ़ाईंदव न तव्हां जी बिल्कुल पढ़ाईंदासीं इंशाल्लाह बिल्कुल सुठी ॻाल्हि आहे भा कमिटमेंट वठो त जेको बि असां शो ॾिसनि था त उहे ज़रूर पंहिंजे घर जी डॉटर्स खे सिस्टर्स खे तालीम ज़रूर ॾींदा बिल्कुल इहा सुठी ॻाल्हि आहे वाकई सही था चओ पिया ठीकु आहे भा तव्हां ॿियो कुझु ॻाल्हाइणु चाहींदो ओके भा ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सही था चओ पिया वाकई इहो हिकिड़ो कमिटमेंट हुजणु खपे त जेकॾहिं हींअर असांजी काई बि भेण जेकॾहिं हींअर मैट्रिक में आहे या इंटर में आहे त इहो वाकई उन्हनि जे पेरेंट्स खां ई कमिटमेंट वठणु खपे त उन्हनि खे अॻिते पढ़ाए छो त ॾिसो न हीअ जेका न्यू जनरेशन अचे थी उहा इलाही स्ट्रॉन्ग आहे ऐं मां उन्हनि खे हींअर ॾिठो बि आहे त जेके बि हींअर न्यू जनरेशन जूं हुजनि छोकिरियूं उहे पढ़नि थियूं ऐं उन्हनि खां कुझु बि पुछो न तव्हां ईअं जनरल ई उन्हनि खां सवाल कयो त तव्हांजो अॻिते लाइफ में छा तव्हांजो ओपिनियन आहे छा करणु चाहींदव लाइफ प्लान्स आहिनि उहे इहे ई चवंदियूं त असांखे पढ़णो आहे उन्हनि जे वात मां इहो न ॿुधंदमि त असांजे घर वारा असांजो रिश्तो था कनि किथे शादी था कराइनि मतिलबु इहे त ॻाल्हियूं हाणे इलाही परे जूं थी वियूं आहिनि न त पहिरें छा थींदो हुयो जो कंहिंखां बि कुझु पुछिबो त न बसि हाणे मैट्रिक कई आहे इंटर कई आहे घर वारो रिश्तो पर तव्हां इहो बि ॾिसो त असांजे मुल्क जी जेकी 50% पॉपुलेशन आहे उहा औरतुनि जी आहे बिल्कुल अगरि तव्हांजी 50% पॉपुलेशन पोइते रहिजी वेंदी त मुल्क कीअं तरक़ी कंदो या फिर असांजी सोसाइटी कीअं फ्लोरिश कंदी अॻिते त उन्हनि जी जेकी तालीम आहे माना उनजो असां अगरि हिकु ब्रॉडर लेवल ते असां उनजो इम्पैक्ट ॾिसूं था त असां पूरे पंहिंजे कंट्री खे पूरे मुल्क खे असां नुक़सानु ॾियूं था उन्हनि खे तालीम खां महरूम रखे करे बिल्कुलु सही अच्छा मनीषा इहो ॿुधायो त माशाल्लाह तव्हां एतिरी वॾी अचीवमेंट हासिल कई आहे तव्हांजे लाइ पूरे मुल्क जे लाइ सभिनि जे लाइ हिकिड़ो प्राउड मोमेंट आहे ऐं तव्हांजी स्पेशली फॉर योर फैमिली ऐं त मां इहो तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हांजा जेके इर्द गिर्द जेके ॿिया माण्हू आहिनि जीअं तव्हांजा ॿिया फैमिली मेंबर्स थी विया ख़ानदान थी वियो ऐं इलाही सारा अहिड़ा रिलेशन्स थींदा आहिनि उन्हनि जे बारे में थोरो असांखे ॿुधायो त उन्हनि कीअं इन मोमेंट खे इंजॉय कयो तव्हांखे कीअं एप्रिशिएट कयनि एक्चुअली जेतिरो मूंखे पॉजिटिव रिस्पॉन्स मिलियो ओवरवेलमिंग रिस्पॉन्स मिलियो उहो एतिरो मां एक्सपेक्ट न कई कया न पई न सिर्फ़ु पंहिंजे रिलेटिव्स मां लेकिन मूंखे जेको रिस्पॉन्स मिलियो मां सोशल मीडिया ते बि ॾिठो एंड लॉट ऑफ मैसेजिस आई रिसीव्ड त उहो मूंखे पूरे मतिलबु माशरे मां इरिस्पेक्टिव ऑफ माई कम्युनिटी मुंहिंजी कम्युनिटी त मूंखे पॉजिटिव रिस्पॉन्स ॾिनो ई लेकिन मूंखे पूरे मुल्क मां मैसेजिस आया एंड पूरे सिंध मां मैसेजिस आया इट वॉज लाइक त इहा पूरे सिंध जी अचीवमेंट आहे सिंध जी हर छोकिरी जी अचीवमेंट आहे त उहा जेकी मूंखे सेटिस्फेक्शन मिली त मां शायदि ॿियनि जे लाइ रे ऑफ होप बणिजी सघां थी एंड जेको मुंहिंजो मैसेज आहे उहो माण्हुनि रिसीव कयो आहे लाइक वेल रिसीव्ड मैसेज जेको मां हमेशह चाहींदी आहियां त मुंहिंजो हिकिड़ो सिंपल मैसेज आहे उहो तालीम जो मैसेज आहे अगरि मुंहिंजी अचीवमेंट सां एतिरो मूंखे ओवरवेलमिंग रिस्पॉन्स मिलियो त उनमें मूंखे पाण खे बि रे ऑफ होप नज़र आई त ईंदड़ सालनि में असां जेतिरियूं असांखे बैरियर्स असांखे फेस करणा पिया उहे असांजी ईंदड़ जनरेशन्स खे फेस न करणा पवंदा सही ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त तव्हांजी माशाल्लाह हिकिड़ी ॿी सुञाणप बि आहे एज़ अ डॉक्टर त उहा बि हिकिड़ी तव्हांजी फील्ड आहे त उतां तव्हांखे रिस्पॉन्स कीअं आयो ज़रूरु उन्हनि त इहो ई चयो हूंदो न त हाणे त तव्हां हीअ जॉब छॾे ॾींदव त तव्हां हूअ जॉब कंदव त तव्हांजो कोई अहिड़ो इरादो आहे तव्हांखे हूअ जॉब छॾण जो या तव्हां ॿिन्ही खे कंटिन्यू रखंदा एक्चुअली आई वाज नॉट अ प्रैक्टिसिंग डॉक्टर मुंहिंजी राइट आफ्टर माय ग्रेजुएशन मां जेको कॉम्पिटिटिव एग्जाम जी तयारी शुरू करे छॾी हुई त आई वाज नॉट वर्किंग इन द फील्ड त मां फील्ड में ऑलरेडी वर्क न कयां पई पर जॾहिं मां वर्क न कयां पई त पोइ मां इहो शेयर न कयो हुयो त वाट आर माय प्लान्स लाइक पीपल थॉट कि आई एम जस्ट सिटिंग एट होम एंड वेस्टिंग माय टाइम एंड वेस्टिंग माय डिग्री त पोइ हमेशह मुंहिंजे बैचमेट जो इहो हूंदो हुयो त जेको मां पंहिंजो टैलेंट आहे उनखे लाइबिलिटी बढ़ाए छॾियो आहे एंड आई एम नॉट डूइंग एनीथिंग बट आई डिड नॉट शेयर इट टिल आई अचीव्ड दैट सक्सेस
त ऑब्वियसली एक सरप्राइज लाइक इट केम एज अ सरप्राइज फॉर देम त असां जेके समझूं पिया त शी इज नॉट डूइंग एनीथिंग इन आवर फील्ड लाइक द प्लान्स वर डिफरेंट सही चले माशाल्लाह बेस्ट ऑफ लक फॉर योर फ्यूचर ऐं असां सां गॾु हिते कॉलर बि आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हैदराबाद खां कॉल आहे हेलो वालेकुम सलाम भाउ केरु पियो ॻाल्हाए आदिल पियो ॻाल्हायां हैदराबाद सीएमएच खां आदिल लंजार जी जी भाउ छा चवणु चाहींदव बस अदी के एप्रिशिएट करण चाहिए वॾी खुशी थी हींअर ख़बर पई त जी जी सेलेक्ट थी आहे द डीएसपी जी 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 भाउ ॻाल्हाइणु चाहींदव अदी सां तव्हां जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेलो जी भाउ हेलो जी 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 वालेकुम सलाम कीअं आहियो अदा अल्हम्दुलिल्लाह अदी आऊं ख़ुशि आहियां तव्हां ख़ुशि आहियो जी जी शुक्र आहिनि बिल्कुलु ठीकु जी भाउ ॿियो कुझु चवणु चाहींदव जी जी अदी वॾी ख़ुशी थी तव्हांजो ॿुधो थी हींअर डीएसपी अपॉइंट थिया आहियो माशाल्लाह सां जी जी थैंक यू अदा थैंक यू सो मच अदी इहो तव्हां किथे तव्हांजी ड्यूटी लॻी आहे इहो ॿुधाईंदा अञा जेको आहे उहो ऑफिशियल सिलसिलो शुरू न थियो आहे पहिरियां मुंहिंजी ट्रेनिंग थींदी उनखां बाद जेको आहे अपॉइंटमेंट थींदी या पोस्टिंग थींदी अच्छा अच्छा अदी तमामु तमामु ख़ुशी थी बहितरीन बस ईअं सिंध जूं ॿियूं नियाणियूं जेतिरियूं बि आहिनि उन्हनि खे ईअं मौक़ो मिलंदो रहे जी भाउ जी तव्हां छा कंदा आहियो भाउ आऊं आर्मी में आहियां अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ठीकु आहे ज़बरदस्त त तव्हां मतिलबु तव्हांजी भेनरूं वग़ैरह पढ़ाई कनि थियूं न न मुंहिंजी भेण का बि न आहे बसि असीं ॿ भाउर ई आहियूं अच्छा अच्छा ठीकु आहे भाउ ठीकु आहे थैंक यू सो मच बिल्कुलु असां हिते असां आर्मी में बि तमामु बहितरीन हिते जेकियूं आहिनि अलाह भलो करे सिंध खां जेकियूं नियाणियूं आहिनि जी जी अपॉइंट थी ईंदियूं आहिनि ISS जी ॾेई जी जी उन्हनि खे ॾिसी वॾी ख़ुशी थियंदी आहे ॿियो तालपुर माशाल्लाह उहा बि मिसाल आहिनि बिल्कुलु रोल मॉडल जो रोल प्ले कनि थियूं बिल्कुलु जी जी बिल्कुलु 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 जी भाउ थैंक यू सो मच थैंक यू ओके अल्लाह हाफ़िज़ अच्छा त तव्हां शरारती हुया नंढे हूंदे मुंहिंजे ख़्याल सां मां बिल्कुलु मासूम हुयमि त मां पाण मासूम ई चवंदा हर कोई चवंदो आहे इहो हाणे मुंहिंजी फैमिली खां पुछणु घुरिजे त मां केतिरी शरारती बिल्कुलु मां त सोचियो त शायदि आंटी तव्हां सां गॾु अचे मां त उन्हनि जो वेट पे कयो पर ठीकु आहे नेक्स्ट टाइम इंशाल्लाह आंटी खां पुछंदासीं खोड़ सारी तव्हांजे बारे में पर जीअं हिकिड़ी का न का शरारत भाउ भेणनि में थींदी आहे कुझु त शरारतूं कयूं हूंदियूं नंढे हूंदे ईअं त न आहे त बिल्कुलु ई हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न ॿार जेको शरारत करे बि मासूम ठही वेही रहंदा आहिनि असांजी असल में मूंखे अगरि बचपन जी तव्हां कोई शरारत पुछो त हमेशह दिवाली ते असां इलाही सेलिब्रेशन्स कंदा आहियूं त पोइ असां सिस्टर्स गॾु मिली करे या सभु सिबलिंग्स छा कंदा हुआसीं ॿाहिरि वञी करे हर जगह फटाका हणण टांगा में बाइक जे हेठां मतिलबु इलाही तंग कंदा हुआसीं पंहिंजे एरिया जे माण्हुनि खे त मतिलबु पूरो हिकु गैंग ठाहे करे माण्हुनि खे तंग कंदा हुआसीं एतिरो मूंखे यादि आहे त असां इन मामले में इलाही असांजी गैंग रहंदी हुई सही सही अच्छा स्कूल में जॾहिं तव्हां हुया त उन टाइम तव्हां कंहिं कॉम्पिटिशन या टेबलो वग़ैरह में कोई पार्टिसिपेशन कई जे डिबेट्स वग़ैरह थी मां डिबेट्स में इलाही पार्टिसिपेट कयो डिस्ट्रिक्ट लेवल डिबेट्स ते मां उनमें पोजीशन होल्डर बि रही आहियां अच्छा अच्छा हाँ डिबेट कॉम्पिटिशन्स में ऐं मुंहिंजो जेको मेन एरिया हूंदो उहो डिबेट कॉम्पिटिशन वाओ त डिबेट्स तव्हां कहिड़ियूं कंदा हुआ लाइक इंग्लिश उर्दू या इंग्लिश में इंग्लिश में कंदा ऐं सभु मतिलबु उन में मज़मून कहिड़ो खणंदा हुयो तव्हां घणो करे मज़मून हमेशह डिफरेंट हूंदा हुआ हिकिड़ो मूंखे यादि आहे द वर्ल्ड इज़ वर्ल्ड ऑन द वर्ज ऑफ डिस्ट्रक्शन इन खां अलावा जेका इज साइंस अ ब्लेसिंग और कर्स ऐं मूंखे यादि आहे सिमिलर टाइप एंड एजुकेशन इज फॉर ऑल लाइक वेयर डू वी स्टैंड एग्जैक्टली उहे सिमिलैरिटीज आहिनि जेको असां बि नंढे हूंदे डिबेट्स कंदा हुआसीं इहे ई असांजा हूंदा हुआ मुंहिंजे ख़्याल में द टॉपिक्स ऑफ द एरा हुया उन वक्त में सही ॻाल्हि आहे त उन सां इहो ई हूंदो आहे न त तव्हांजे एसे राइटिंग सां हिन जे जेको डिबेट्स वग़ैरह जेके कबियूं आहिनि उन सां तव्हांजे अंदर जी ख़बर पवंदी आहे सही इन खां अलावा मां एड कयां त मूंखे पोइट्री कंपोज़ करण जो बि इलाही शौक़ु हुयो बचपन में त मां फ्री टाइम में पोइट्री कंपोज़ कंदी हुयमि हाणे बि मां वटि पंहिंजी पूरी डायरी आहे जंहिंमें मुंहिंजी बचपन जूं सभु पोइट्रीज़ जेका अवेलेबल आहिनि पोइट्री ते मां तव्हां सां थोरो ॻाल्हाईंदमि ऐं तव्हां खां पोइट्री मां ॿुधंदमि बि पर असां सां गॾु कॉलर आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम भाउ जी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो ॾाढो फर्स्ट क्लास
असांजी माना सिंधी जी ॾाढो माना असां हुन वर्ल्ड कप 14 ॾाढी ख़ुशी थी असांखे। जी जी वाह माशाल्लाह सां। असां सिंधी जी लॻे सिंध असांजी सॼी सोरठ आहे चांदी आहे अमल माल कर सुठा कंदा सिंध असांजी। जी जी भाउ टीवी जो वॉल्यूम घटि कंदो, टीवी जो वॉल्यूम थोड़ो घटि कंदो, आवाज़ घटि कंदो टीवी जो। ठीक आहे वाह। हाँ ॾिसो मां इहा ॻाल्हि चई हुई न पहिरें इंट्रो में। खत बि लिखंदासीं ॾाढा प्यारनि दोस्तनि यारनि दोस्तनि खे खत लिखंदासीं लफ़्ज़ बि लिखंदा खत संभाले बि असां लिखिया। वाह वाह वाह। त इहो बि त ॿुधायो त इहो कबूतर वारो जेको कॉन्सेप्ट हुयो सही हुयो ग़लति हुयो या डाकिए जे थ्रू तव्हां खत मोकिलींदा आया? ॾाढो प्यारो टाइम हुयो भेण। जी जी पढ़ंदासीं ऐं खत लिखंदासीं त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई त माना असांजे दोस्त यार खे खत लिखो पिया असांखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई उन ज़माने में। जी 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 ठीक बा। थैंक यू सो मच। थैंक यू नूर अली चांगभा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अच्छा त पोइट्री जे हवाले सां ॻाल्हि पई थिए त तव्हां पोइट्री लिखंदा बि आहियो? जी कुझु ॿुधाइण चाहींदव? मूंखे पोइट्री त एग्ज़ैक्टली वर्ड्स यादि न आहिनि छो त उहे मुंहिंजे बचपन जी पोइट्री आहे, लेकिन मां तव्हांखे उनजा उनवान ॿुधाए सघां थी त कहिड़े कहिड़े टॉपिक्स ते मां लिखियो आहे। मां उन ते जेकी मुंहिंजी पोइट्री आहे आस्क दाई गॉड नॉट मेन। त इहो मां हिकिड़ो टॉपिक टच कयो हुयो कि वाई वी शुड आस्क गॉड नॉट मेन। इन खां बाद मां लिखियो बिटवीन द जॉय एंड ग्रीफ। ऐं जॾहिं मां स्टार्ट वरितो हुयो तॾहिं मां फादर खां वरितो हुयो, जेकी मां पहिरीं पोइट्री लिखी हुई लाइफ में त उहा मां पंहिंजे फादर ते लिखी हुई। ऐं इन खां अलावा हर सब्जेक्ट ते रेन लव त उन्हनि खां थी करे पोइ जॾहिं मूंखे लॻो मतिलबु उन दौर में त पोइ मां इन्हनि टॉपिक्स खे टच कयो हुयो कि बिटवीन द जॉय एंड ग्रीफ एंड गॉड ते स्पिरिचुअल फेथ ते। त हमेशा इहे टॉपिक्स रहंदा हुआ मुंहिंजी पोइट्री जा। ज़बरदस्त। मतलब इलाही मैच्योर टॉपिक्स ते तव्हां कम कयो आहे बचपन में। त मूंखां कोई पुछंदो आहे न बचपन में, मूंखे ईअं लॻंदो आहे त मां बचपन में ई शायदि एतिरा मैच्योर टॉपिक्स खे टच कयो हुयो एतिरी क्यूरियस रही करे एतिरी मैच्योरिटी गेन कई हुई त आई डोंट में ही वड़ा थी विया हिकदम। जी बहरहाल सजगत कॉलर आहिनि नबीला। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मां ठीक। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। छा कंदा आहियो अदी तव्हां? जी तव्हां छा कंदा आहियो? जी ये घर में पढ़ाई कंदी आहियां 11। कहिड़ी क्लास में आहियो? जी कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? जी मां मैट्रिक में। मैट्रिक में आहियो? जी हाँ। अॻिते पढ़ण जो इरादो आहे? जी हाँ। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। अॼु असां सां गॾु हिते मनीषा भेण मौजूद आहे, तव्हां ॻाल्हाईंदव हुन सां? जी हाँ। ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हेलो जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? मां ठीक आहियां। जी जी बिल्कुलु ठीक शुक्रन। हेलो चलो सही आहे। हाणे तव्हां शो में इहो प्रॉमिस कयो त तव्हां पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू रखंदो ऐं तालीम ते हमेशा फोकस कंदा। जी अदी जो चवण आहे त तव्हां वाइदो कयो त तव्हां पंहिंजी पढ़ाई खे मुकमल कंदव अॻिते हली बि, छॾींदव न? जी तव्हांजो आवाज़ सही। ठीक आहे अदी ठीक आहे। थैंक यू सो मच। लाइन में कुछ प्रॉब्लम हूंदो। अच्छा त कहिड़ा शाइर तव्हांखे पसंदि आहिनि? कुछ ॿियनि शाइरनि खे बि ॿुधंदा आहियो तव्हां? शेरो शाइरी जो शौक़ु? उर्दू में मां फैज़ अहमद फैज़ खे ॿुधंदी आहियां, मतिलबु पढ़ियो आहे फैज़ अहमद फैज़ खे इलाही उन ते। एंड इंग्लिश मां पोइट्री पढ़ी न आहे, लेकिन पंहिंजी जेकी कंपोज कई आहे उहा इंग्लिश में ई कई आहे। इंग्लिश में ई कई आहे वधीक। ऐं इहा त सुठी ॻाल्हि आहे, पर कॾहिं तव्हांजे माइंड में इहा शइ न आहे त कुझु सिंधी बि कुझु लिखां या कुझु जीअं असांजी पंहिंजी लैंग्वेज आहे उन ते बि थोरो कमु कजे, या इन सिलसिले खे तव्हां बिल्कुलु ई हाणे क्विट करे छॾियो आहे?
न मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो इंटर में मां सिंधी रखियो हुयो कंपलसरी, वो इन जे लाइ रखियो हुयो त जी मां सिंधी सिखी सघां। एंड मुंहिंजी सिंधी मतिलबु मूंखे लिखण बि ईंदी आहे, पढ़ण बि ईंदी आहे, मां इलाही बहितर आहियां सिंधी में। बट इहो आहे त इट्स लाइक त तव्हांजी कोई हिकु स्ट्रॉन्ग पॉइंट हूंदो आहे, लाइक PMS में मां उर्दू ऑप्ट कयो, उहो इन जे लाइ छो त मां उर्दू मीडियम में पढ़ी आहियां, त इन जे लाइ मां उर्दू ऑप्ट कयो। लेकिन सिंधी मूंखे ॾाढी स्वीट लैंग्वेज लॻंदी आहे, नो डाउट। इन खां अलावा जेको आहे सिंधी इलाही मुश्किल ज़बान बि आहे लिखण जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सिंधी अदब जे हवाले सां। त मां पढ़ी त सघंदी आहियां, लेकिन उनखे लिखण जी जेको अॼु ताईं मुंहिंजी ज़रूरत न थी आहे, त मां उन डेप्थ में वञी करे शइ खे कंटिन्यू कंदासीं। जी व्यूअर्स, त असां सां गॾु हिते मनीष रुपीता मौजूदु आहे, असांखे कॉल्स कयो ऐं तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए सघो था। नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, ऐं असां सां गॾु हिते मनीष रुपीता मौजूदु आहिनि, तव्हां असांखे कॉल्स कयो, उन्हनि सां ॻाल्हाए सघो था। शी इज़ इंस्पिरेशन ऑफ आवर सिंधी जेको आहे असांजी प्राइड आहिनि सिंध जो, ऐं इंस्पिरेशन आहिनि असांजी नियाणियुनि जे लाइ, ऐं उहे स्पेशली नियाणियूं जेके अॻिते वधणु चाहिनि थियूं ऐं पढ़ाई जी तरफ़ उन्हनि जो रुझान आहे, कुझु वजूहात जे करे हू नथियूं अॻिते वधी सघनि, त मां उन्हनि खे इहा ई रिक्वेस्ट कंदसि त प्लीज़ काइंडली तव्हां पंहिंजियूं धीअरुनि खे, भेनरुनि खे, जेके बि आहिनि घरनि में, उन्हनि खे एजुकेट कयो। उन सां छा आहे, जो मां पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम्स में इहा ॻाल्हि कई आहे, त जेसीं ताईं तव्हां पंहिंजी भेण खे ऐं न्याणी खे तव्हां एजुकेट न कंदो, त तव्हांजी अॻिते नसल जेको आहे उहा एजुकेट नथी थी सघे। पहिरियां बि खोड़ सां भेरा इहा ॻाल्हि थी चुकी आहे त माउ जेका हूंदी आहे उहा असल तरबियत माउ ई ॾींदी आहे पंहिंजी औलाद खे। उहा पढ़ियल लिखियल हूंदी त पंहिंजे ॿार खे वधीक सुठी तरह सां गाइड करे सघंदी। त असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जावेद भाउ आहिनि सकरन खां। हेलो, अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि भाउ? बाबा खे लॻो पियो आहे किरण काम छा आहे बाबा? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो? अॼु मां जावेद अंसारी थो ॻाल्हायां सकरन खां। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? अॼु असांजी महिमान जेका आहे सा तमामु असांजे लाइ फ़खुर आहे। जी जी। ऐं इहो सॼो क्रेडिट असांजी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾे थो वञे। बिल्कुलु भाउ, बिल्कुलु सही था चओ। उन न्याणियुनि खे माना हिमथायो, उन्हनि जेको आहे सो फीमेल खे इन इदारे में आंदो। बिल्कुलु। ऐं अॼु असांजे अॻियां मनीषा वेठी आहे जेका DSP सिलेक्ट थी आहे, जी, त असांजे लाइ क़ाबिले इज़त आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मोहतरमा जो जी 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 तव्हां ॿुधायो ॿुधायो। अॼु जूं ॻाल्हियूं ॿुधी उनजो कॉन्फिडेंस ॾिसी असां बि चाहियूं त असांजी नियाणियूं जेके आहिनि एतिरो कॉन्फिडेंस पाण पैदा कनि। बिल्कुलु बिल्कुलु बणाए। बिल्कुलु। ऐं ॾिसो न भाउ, मोहतरमा जो बि फोकस इन ई शयुनि ते हूंदो हुयो त असांजी जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि उहे पढ़नि ऐं हो कुझु मतिलबु पढ़ाई खां पोइ बि हो कुझु अचीव करे सघनि, कंहिं बि शोबे में वञनि ऐं पंहिंजो हिकिड़ो नालो अलॻि पंहिंजी हिकिड़ी जेको आहे पर्सनैलिटी ठाहिनि। त भाउ, तव्हां खां मां इहो सवाल करणु चाहींदमि, तव्हांजूं नियाणियूं केतिरियूं आहिनि? मुंहिंजी नियाणियूं 10 आहिनि। माशाअल्लाह। केतिरी उमिरि हूंदी? हिकिड़ी जी उमिरि आहे 22-23 साल। माशाअल्लाह। उहा यूनिवर्सिटी में पढ़े थी। माशाअल्लाह माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। B.Ed ऑनर्स करे रही आहे। सही। त उन्हनि जो पंहिंजो भाउ, त उन्हनि जो पंहिंजो ई कोई एम आहे लाइफ जो, या तव्हां ई उन्हनि जे मथां हिकिड़ो बर्डन विधो आहे त तव्हांखे ही करिणो आहे, तव्हांखे वॾे हूंदे ही ठहणो आहे? न, उन्हनि खे मां वठी हलियो आहियां, माना यूनिवर्सिटी लाइन में, माना उन्हनि खे मां एनकरेज कंदो आयो आहियां। सुठी ॻाल्हि आहे। वञो, तव्हां में हिकिड़ो कॉन्फिडेंस पैदा थींदो, तव्हांखे हिकिड़ी दुनिया मिलंदी। जी। तव्हां कुझु सिखी सघंदो, ज़िंदगीअ खे कॉन्फिडेंस सां गुज़ारे सघंदो। जी जी, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे भाउ। ऐं इलाही सुठी ॻाल्हि तव्हां कई त अहिड़ा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे एप्रिशिएट बि करणु खपे, ऐं तव्हां पंहिंजी तरफ़ां बि जेको आहे एप्रिशिएट कंदा कयो। किथां बि तव्हां का ॻाल्हि ॿुधो था त पंहिंजी नियाणियुनि खे कोई पढ़ाए थो या उनखे कंहिं बि सर्विसिस में का बि सुठी जॉब मिले थी, त उन्हनि खे हमेशह एप्रिशिएट कंदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां ईंदड़ जेका नसल आहे, जी जी जी, मां ॾीओ भरंदो आहे। बिल्कुलु। DA मां ॾीओ भरंदो आहे। अॼु असांजी मनीषा जेका आहे DSP सिलेक्ट थी आहे। बिल्कुलु। इहा वरी ॿियनि खे जेका आहे सा अॻिते हिमथाईंदी त ज़ाहिर आहे असांजो नियाणियूं अॻिते निकिरी ईंदियूं। बिल्कुलु भाउ, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर उन में सचल जो डेटा ॾींदुसि। जी जी। अदब अथई ओट, ओट त आगाहूं थिए। वाह। अदब अथई ओट,
ओट त आगाहूं थिए मार नज़ारे चोट आशिक अनल हक़ जी। वाह वाह, इहो जेको अदब आहे जी, इहा जेका ॼाण आहे, बिल्कुल, इहा जेका मालूमात आहे, या इंसान खे फर्श खां वठी अर्श ताईं पहुचाए। बिल्कुल, वाह, बिल्कुल सही था चओ। तव्हां मनीषा सां ॻाल्हाईंदो? हाँ जी, हाँ ॻाल्हाईंदासीं। बिल्कुल ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम बाबा, खुश आहियो मनीषा? जी जी बिल्कुल ठीक, शुक्र। तव्हां ॿुधायो? सब खेल लॻो पियो आहे, तव्हांखे मुबारक हुजे बाबा। थैंक यू सो मच। तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी बाबा। जी जी अदा, बिल्कुल दुआनि में यादि रखो ऐं पंहिंजी छोकिरियुनि खे ज़रूर तालीम ॾियो। उन्हनि खे ॾिसी करे मूंखे लॻंदो त असांजी सक्सेस डबल थी। जीअं तव्हांखे एतिरो अॻिते खणी आयो आहे माना। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, ये उन्हनि जा ओजागा आहिनि माना बाबा। बिल्कुल बिल्कुल, इहा ई हक़ीक़त आहे। जी 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 जी, थैंक यू बा, थैंक यू सो मच। अच्छा, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। इहा बिल्कुल भाउ सही ॻाल्हि थो करे त इहे माउ पीउ जा उजागा हूंदा आहिनि। असां जेको आहे नंढे हूंदे खोड़ सारियूं शयूं कंदा आहियूं ऐं उन जो जेको अजर जेको माउ पीउ खे जेको मिले थो, ऐं जेको वॾे हूंदे जेके असां पढ़ाई कंप्लीट करे उन्हनि जो हिकिड़ो ख्वाब हूंदो आहे, असां पूरो करण जी कोशिशि कंदा आहियूं। समटाइम्स ईअं बि थींदो आहे त असांजा बि कुझु ख्वाब हूंदा आहिनि, पंहिंजे माउ पीउ जे करे असां उन्हनि खे अधूरो छॾे ॾींदा आहियूं, पर कोशिशि इहा ई कंदा आहियूं त माउ पीउ जो नालो रोशन कयूं, चाहे उहो असां उन्हनि जो ख्वाब पूरो करे कयूं या पंहिंजो ख्वाब पूरो करे कयूं। त ॻाल्हि न्याणियुनि जे हवाले सां हले थी त असांखे कॉल्स कयो ऐं जेको आहे असां सां गॾु शो में शामिल थी करे तव्हां मनीषा सां बि खोड़ सारा सवाल करे सघो था। मनीषा, अॼुकल्ह जेका जनरेशन आहे अॻिते वधणु जेका चाहे थी, त जेकॾहिं उन्हनि खे इन ई फील्ड में अचिणो आहे, जेका तव्हां फील्ड चूज़ कई आहे या डॉक्टर जी फील्ड आहे, त मेरिट जो उन में केतिरो दारोमदार आहे? मूंखो अगर तव्हां पुछंदो त मां चवंदी आहियां मुंहिंजी ज़िंदगी में मां वटि ॿ हथियार आहिनि, हिकु ख़ुदा ते ईमान ऐं ॿियो मुंहिंजी मेहनत। सही, ठीकु आहे। ऐं जॾहिं तव्हांखे लॻंदो आहे न त तव्हां वटि मेहनत आहे त दैट मीन्स देयर इज़ मतिलबु तव्हां मेरिट जे बारे में ॻाल्हायो था। ऐं मुंहिंजी हर कामयाबी इन शइ जो सबूत आहे त मेरिट एग्ज़िस्ट इन आवर सोसाइटी। ऐं असांजा इंस्टीट्यूशन्स कमु करनि था, छो त ॾिसो मां जॾहिं JPMC में सिलेक्ट थी हुयमि फॉर DPT त मां मेरिट ते सिलेक्ट थी हुयमि। सही, जेका बाद मां निकिरी करे मां डायरेक्ट JPMC में अप्लाई कयो त मां जंहिं बैकग्राउंड खां तालुक़ रखां थी या जितां तालुक़ रखां थी, मूंखे त कुझु ख़बर न हुई, मूंखे बसि एतिरो ख़बर हुई त JPMC में वञी करे हिकिड़ो टेस्ट ॾियणो आहे, जेको मां ॾिनो ऐं उन्हनि में मुंहिंजी सिलेक्शन थी वई। त इते मुंहिंजो जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त देयर इज़ मेरिट। उनखां बाद जॾहिं मां CC19 जो एग्ज़ाम ॾिनो त मूंखे अगरि तव्हां पुछंदो न मूंखे छा ख़बर आहे हिन एग्ज़ाम जे बारे में, मूंखे बसि एतिरो ख़बर हुई त पहिरियों मूंखे स्क्रीनिंग टेस्ट ॾियणी आहे, उहा पास करणी आहे। उनखां बाद मूंखे रिटर्न एग्ज़ाम में वञिणो आहे, उहो पास करिणो आहे। रिटर्न एग्ज़ाम खां बाद मूंखे इंटरव्यू में वञिणो आहे, उहो पास करिणो आहे। त पोइ मां पहिरियां स्क्रीनिंग ॾिनमि, आई पास्ड स्क्रीनिंग। उनखां बाद जेतिरियूं बि स्क्रीनिंग्स थियूं आहिनि मां सॼियूं जेको आहे क्लियर कयूं आहिनि। उनखां बाद मां रिटर्न क्वालिफाई कयो, रिटर्न खां बाद मां इंटरव्यू क्वालिफाई कयो। त इहो इन सभु शयुनि जो प्रूफ आहे त शयूं हमेशह मेरिट ते ई थींदियूं आहिनि। ऐं इहो तव्हांजो बेंट ऑफ माइंड आहे त तव्हां कहिड़ी शयुनि खे ॾिसो था। ॾिसो, मां चवंदी आहियां त असांजे माशरे जो अलमिया इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे इहो ज़रूरु सेखारींदा आहियूं त कामयाब थियणु घुरिजे, लेकिन असां उन्हनि खे इहो न सेखारींदा आहियूं त अगरि इन केस तव्हांखे कामयाबी नथी मिले ऐं तव्हां फेल थियो था त तव्हां पंहिंजी फेल्यूअर खे कीअं हैंडल कंदव। त उनजो असां वटि रिपरकशन छा थो अचे, कॉन्सिक्वेंस इहो ईंदो आहे त जॾहिं असांजी यूथ फेल थींदी आहे त उहे पंहिंजी फेल्यूअर्स खे ओन न कंदा आहिनि। असां हमेशह जेको आहे उनजी रिस्पॉन्सिबिलिटी के ॿिए ते हणंदा आहियूं, इंस्टीट्यूशन्स ते हणंदा आहियूं, सिस्टम ते हणंदा आहियूं। सिस्टम जी कंप्लेन कंदासीं, इंस्टीट्यूशन जी कंप्लेन कंदासीं, लाइफ जे सर्कमस्टेंसिस जी कंप्लेन कंदासीं। त पोइ असां जहिड़ा माण्हू जेका आहियूं, असां जहिड़ा बल्कि जेका मुंहिंजा ॿिया जेतिरा बि माण्हू सिलेक्ट थिया आहिनि, त उहे इन सभ जो प्रूफ आहिनि त मेरिट ते ई हर कोई अॻिते वधी सघे थो ऐं महिनत ई जेको आहे कामयाबी जी कुंजी आहे। ऐं उहे बि चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां फेल था थियो, तव्हां चाहे दुनिया में कोई बि तव्हां इम्तिहान ॾियो ऐं तव्हां उन में कामयाब नथा थियो त उन में मायूस न थियणु खपे। हमेशह जेको आहे तव्हांखे अॻिते वधण जी जेका तव्हां में चाह हूंदी आहे, तव्हां पंहिंजी जेको आहे फेलियर खे ॾिसी करे ई तव्हां हिमत पकड़ींदा आहियो वधीक। इनमें मां हिकिड़ी शइ ऐड कंदमि त मायूस न थियणु खपे, ना पंहिंजी फेल्यूअर खे ओन करण जो हौसलो रखो। कोशिशि कयो। ॾिसो, कामयाबी खे हर कोई ओन कंदो आहे, लेकिन जे इंसान में फेल्यूअर खे ओन करण जो हौसलो हूंदो आहे न, हमेशह उहो ई कामयाब थींदा आहिनि। मां बि फेल थी चुकी आहियां। मां हमेशह इनिशियल अटेम्प्ट्स में मुंहिंजी कोई फर्स्ट अटेम्प्ट न हुई, मां फेल्यूअर्स जे थ्रू थींदे ई या मुंहिंजी कामयाबी पॉसिबल थी।
इहो इनजो जेको सभ खां वॾो रीज़न इहो हुयो त मां पंहिंजी फेल्यूअर खे ओन कयो ऐं उनखे इम्प्रूव कयूं पंहिंजी मिस्टेक्स। इहो न चयो त मुंहिंजे सिस्टम में ख़राबी आहे या मुंहिंजे माशरे में ख़राबी आहे, मूंखे अपॉर्चुनिटी नथी मिले। मां हमेशा पंहिंजे पाण में फ्लॉस ॾिठा त एज अ स्टूडेंट मां किथे लेक कयां थी ऐं जॾहिं मां उहे पंहिंजे फ्लॉस इम्प्रूव कया त मां कामयाब थी वयमि। सही ॻाल्हि, मतलब इहो आहे त हर इंसान, हर नौजवान जेको मेहनत कंदो वो ज़रूर कामयाब थींदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पंहिंजे पाण खे बि ॾिसणु खपे इंसान खे, हमेशा जेको आहे सिस्टम इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे न ॻाल्हाइणु खपे। असां सां गॾु कॉलर आहिनि मोहम्मद रमज़ान कराची खां। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। हेलो हेलो भाउ, टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? जी जी भाउ ॻाल्हायो, पर तव्हांजी आवाज़ कटिजे थी, तव्हांजी आवाज़ सही नथी अचे। ख़बर न आहे, तव्हां शायदि अहिड़ी जॻह ते बीठा आहियो जिते प्रॉपर सिग्नल्स न आहिनि। जी भाउ, छा चवणु चाहींदव? ॻाल्हायो ॻाल्हायो। जी अदा। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो अदा? सब प्रोग्राम में टीवी में भाउ टीवी खे छॾे ॾियो। मुंहिंजे ख़्याल सां तव्हां जेको आहे कॉल में कुझु प्रॉब्लम हुयो, कंहिं अहिड़ी जाइ ते बीठा हुया ऐं सिग्नल्स न पिया अचो। ऐं जेको आहे तव्हां जॾहिं बि कॉल्स कंदा कयो, मां हमेशह चवंदी आहियां त टीवी ते ध्यानु न ॾींदा कयो, कॉल ते ध्यानु ॾींदा कयो। जेको ॻाल्हायो था उन ते ध्यानु ॾींदा कयो ऐं जेको आहे इन ई शइ खे नज़र में रखी करे तव्हां कॉल कंदा कयो। जॾहिं तव्हांजी सिलेक्शन थी मनीषा, तव्हां कॾहिं मतिलबु पहिरें त मां तव्हांखां इहो पुछंदसि त जॾहिं तव्हां इहो एग्ज़ाम ॾिनो त तव्हां उन वक़्तु इहो सोचियो त तव्हांखे एॾी वॾी अचीवमेंट मिलंदी ऐं तव्हां पास आउट थींदा? मूंखे लॻंदो आहे कि जेको सुठो स्टूडेंट हूंदो आहे उहो कॾहिं बि पाण मां सेटिस्फाइड न हूंदो आहे। मां जॾहिं बि प्रिपेरेशन कंदी हुयमि त हमेशा मुंहिंजे माइंड में हिकिड़ो ई जुमिलो हूंदो हो, सेटिस्फेक्शन इज़ डेथ। छो त जेॾी मां सेटिस्फाइड थी वियमि उन मां महिनत करणु छॾे ॾींदमि। इवन इन माई ड्यूरिंग माई एग्ज़ाम्स मुंहिंजो ब्रदर हमेशा मूंसां गॾु हूंदो हुयो, त पोइ मां हमेशा ॿाहिरि निकिरंदी हुयमि, मूंखे चवंदी हिन जॻह ते इहो मां थोरो अञा बहितर लिखी सघां पई, अञा बहितर लिखी सघां पई। पर परफेक्शन त असां कॾहिं सीख नथा करे सघूं, एक्सीलेंस ई सीख करे सघूं था। त पोइ मां हमेशा जेको आहे न अञा मोर जे हूंदो आहे न, मोर परफेक्शन जे में रही आहियां। त पर ॾिसो, जॾहिं असां महिनत कंदा आहियूं त इट मीन्स त असांजो विजन अलाइव आहे, असां में हौसलो अलाइव आहे। त मां हमेशा चवंदी आहियां त मूंखे इहो ख़बर हुई मां कामयाब ज़रूर थींदमि, बिकॉज़ आई वॉज वर्किंग फॉर इट। लेकिन इहो ख़बर न हुई त कॾहिं थींदमि, त जॾहिं उहा उम्मीद सेहर उहा कॾहिं ईंदी, ऐं तव्हांखे इहा ख़बर पई त तव्हां माशाल्लाह एतिरी वॾी अचीवमेंट हासिल कई आहे, त उन वक़्तु तव्हांजा एक्सप्रेशंस छा हुया? मां पहिरियों हमेशह ॿुधायो त मां आई कुड नॉट बिलीव इट। त मूंखे पंहिंजे पूरे घर खां कंफर्म करिणो पए पियो, त लिस्ट में बार बार चेक कयो, नालो मुंहिंजो ई आहे, मुंहिंजो ई फादर्स नेम आहे, मुंहिंजो ई सीट नंबर आहे। त मूंखे सभ खां जेको आहे कंफर्म करिणो पए पियो। शायदि मूंखे पूरी राति उन निंड न आई हुई करण जे लाइ। त आई हैव गॉट यू नो समथिंग दैट आई ऑलवेज वांटेड फॉर। माशाल्लाह, इट्स अ बिग 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 अचीवमेंट फॉर यू एंड फॉर योर फैमिली एंड फॉर एवरीबडी। ऐं मदर जी तव्हांजी छा फीलिंग हुन टाइम? तव्हांखे ख़बर आहे असांजी मदर्स ॾाढी इमोशनल हूंदियूं आहिनि, ख़ुशी में बि रोईंदियूं आहिनि, गम में बि रोईंदियूं आहिनि। त शी वॉज वेरी ओवरवेल्म्ड, शी वॉज इमोशनल। एंड मुंहिंजी हमेशह जेकी मुंहिंजी मदर आहे मूंखे इलाही दुआयूं ॾींदी हुई। एंड मूंखे यादि आहे जॾहिं मां लिखी करे ॾाढी मां राइटिंग प्रैक्टिस कंदी हुयमि, लिखण जो एग्ज़ाम हुयो त हुन में इलाही राइटिंग प्रैक्टिस करणी पवंदी हुई। त समटाइम्स शी यूज़ टू कम टू माई रूम ऐं मुंहिंजे हथनि खे ॾिसी करे चवंदी हुई अहिड़ो कहिड़ो इम्तिहान आहे जंहिंमें एतिरो लिखाईंदा आहिनि, इन्हनि खां पुछी अच त एतिरो लिखणु ज़रूरी आहे, एतिरी प्रैक्टिस करणु ज़रूरी आहे। त पोइ हमेशह उहा हिकिड़ी दुआ कंदी हुई ख़ुदा खे त जेको आहे न मुंहिंजी धीउ जी हथनि ते थोरो तर्स कंदी आहे, वीचारी एॾी महिनत कंदी आहे, इलाही सारियूं दुआयूं ॾींदी हुई। मां जी दुआऊं ई आहिनि जो तव्हां अॼु इन मुक़ाम ते पहुता आहियो, तव्हांजे माउ पीउ जी दुआऊं आहिनि, उन्हनि जा एफर्ट्स आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई, व्हेन यू वर सो यंग एंड योर फादर डाइड एंड शी प्लेड अ फादर्स रोल इन योर लाइफ। ऐं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे त तव्हां बि मतिलबु असांजी नियाणियुनि जे लाइ हिकिड़ी इंस्पिरेशन आहियो, रोल मॉडल आहियो तव्हां। त तव्हांखे ॾिसी करे असांजी सिंध जी नियाणियूं अॻिते वधण जी कोशिशि कंदियूं, इनशाअल्लाह। उमेद त इहा ई आहे। त हींअर हिकिड़ो गानो ॿुधूं शो? जी बिल्कुलु। क्या सुना रहे हैं आप अभी हमें?
वंडरफुल मेलोडी बाय आतिफ असलम। ओके, सो ये मुझे हार्ट टचिंग मेलोडी लगती है उनकी। ढूंढे तो यूं चेहरे हजार, होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार हुआ मेरे यार। आए नजर चेहरे हजार, होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार। तेरे दिल के शहर में घर मेरा हो गया, हो गया। सपना जो देखा तुमने वो मेरा हो गया, हो गया। डूबे तो यूं चाहे प्यार, होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार। थामे दिलों की बाहें हम आते सालों में, सालों में। पाए जवाब हमने तेरे सवालों में। थामे दिलों की बाहें हम आते सालों में, सालों में। पाए जवाब हमने तेरे सवालों में, सवालों में। ख्वाबों की डोर टूटे ना यूं, होना था प्यार हुआ मेरे यार, होना था प्यार हुआ मेरे यार। आए नजर चेहरे हजार। वेरी नाइस। ऐं तव्हां माशाल्लाह इलाही इंजॉय पिया कयो। बेहतरीन। मूंखे लॻे थो त तव्हांजो इलाही शौक़ु आहे सिंगिंग वग़ैरह सां, पर तव्हां प्रैक्टिस नथा कयो हिन बारे में, है न? मतिलबु थोरो त थींदो आहे न, माण्हू गुनगुनाईंदो आहे। मुझे ख्याल से मां जो गुनगुनाइण मूं ताईं महदूद रहे तो बेहतर आहे।
नहीं, ये तो खोड़ सारा अहिड़ा सिंगर्स हूंदा आहिनि। मतलब मुझे ख्याल सां गुनगुनाइण खां ज्यादा इहो बहितरीन आहे त असां इन्हनि जी सिंगिंग खे इलाही एंजॉय कयो था ऐं ॾाढो इन्हनि जी आवाज़, इन्हनि जो म्यूजिक ॾाढो बहितरीन आहे। ये तो सिंगर में घर भाती वेही करे मिली जुली करे कुछ त अंताक्षरी टाइप त कुछ त खेॾंदा हूंदा न। मुझे ख्याल सां इहो असां बचपन में इलाही प्रैक्टिस कई हूंदीसीं, हाणे त उनखे इलाही साल गुज़री विया आहिनि। हाँ सही। ऐं नंढपण में स्पेशली तव्हां रांदियूं कहिड़ियूं खेॾियूं? जीअं थींदो न कुछ डॉल हाउसेस थींदा हुया, डॉल्स हूंदियूं हुयूं। मां बैडमिंटन ज्यादा खेॾी बचपन में जी वधीक खेॾी। अच्छा। ऐं डॉल हाउसेस त इहो असांखे ख़बर आहे छोकिरियुनि खे किचन डॉल हाउसेस हा, त पर मूंखे ई आउटडोर एक्टिविटीज़ ई बैडमिंटन थी वियो, कॾहिं क्रिकेट खेल मूंखे एतिरी पसंदि हुई पर फिर भी मतलब इन तरीक़े जूं मूंखे इलाही इन गेम्स में शौक़ु रहियो आहे। तव्हां वधि में वधि मतलब स्पोर्ट्स जी जीअं ॻाल्हि कजे त तव्हांखे हूअं पर्सनली कहिड़ी गेम वणंदी आहे? बैडमिंटन ही वणंदी आहे। ठीकु आहे, थैंक यू सो मच मनीषा। खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं जेके अञा तव्हां सां करणियूं हुयूं, रहिजी वियूं आहिनि छो जो टाइम जे करे थोरो सो। ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी तव्हांखे दावत ॾींदासीं, ॿीहर तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक यू on behalf of me and my team and of course the KTN I think thank you so much. The honor is mine and I'm really honored and I'm thankful to KTN channel and your show also you. Thank you for so much. this wonderful day. Thank you so much. कोई नड़ो मैसेज जेको तव्हां असांजी भेनरुनि खे ॾियणु चाहींदव? मुंहिंजो मैसेज हमेशह को हिकिड़ो ई आहे एंड दैट इज़ वेरी क्लियर त तव्हांजी लाइफ जो जेको बि फोकस हुजणु घुरिजे उहो तव्हांजो एजुकेशन हुजणु घुरिजे। एंड अगरि तव्हां चाहियो था त तव्हां पंहिंजी लाइफ में, पंहिंजे पेरेंट्स जी लाइफ में, पंहिंजी सोसाइटी में कोई चेंज आणो त उहो हिकिड़े ई टूल जे ज़रिए पॉसिबल आहे, उहो टूल आहे एजुकेशन। इन खां अलावा तव्हां वटि कोई बि टूल न आहे, इहो ई वेपन आहे जंहिंजे ज़रिए असां चेंज बि आणे सघूं था, न सिर्फ़ु पंहिंजी लाइफ में बल्कि पंहिंजे माशरे में बि ऐं पंहिंजे मुल्क में बि। त बराए महिरबानी मुंहिंजी तव्हां सभ सां इहा ई रिक्वेस्ट आहे त तव्हां तालीम खे पंहिंजो जेको आहे द सोल विजन ऑफ यूअर लाइफ बणायो ऐं हमेशह अॻिते वधंदा रहो। फेल्यूअर्स खां न ड्रिजो छो त फेल्यूअर इज़ जस्ट अ स्टेप मिस्ड, सक्सेस ऑलवेज लाइज़ अहेड। त कॾहिं बि फेल्यूअर्स खां ड्रिजी करे या कंहिं बि बैरियर खां ड्रिजी करे चुप करे जेको आहे तव्हांखे न वेहणु घुरिजे, हमेशह अॻिते वधणु घुरिजे। एंड मुंहिंजो बसि इहो ई मैसेज हूंदो तव्हांखे त अगरि तव्हांखे वाकई में कुझु करिणो आहे न त उहो ॿिए कंहिं टूल्स खे छॾे ॾियो। तव्हां अॼुकल्ह मॉडर्न दुनिया आहे, हर टूल खे छॾे ॾियो, सिर्फ़ु तालीम खे अपनायो and then you will see that what change is brought in your life and in our society. बिल्कुल। थैंक यू सो मच मनीषा, थैंक यू सो मच। थैंक यू शोभी भाई बहुत अच्छे गाने सुनाने के लिए। जी व्यूअर्स, त मनीषा जो चवणु बिल्कुलु इहो क्लियर आहे त तव्हांखे जेकॾहिं कंहिं बि फील्ड में अचीवमेंट हासिल करणी आहे त तव्हां पढ़ाई ते फोकस कयो, पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो ऐं नियाणियुनि खे पढ़ाइण बि हुअं बि सुठी ॻाल्हि आहे छो त अॼुकल्ह उहो मुआशिरो आहे कोन जो तव्हां पंहिंजी नियाणी खे जेको आहे घर में विहारे करे उन्हनि खां थाम ॿुहारी करायो, उन्हनि खे शादियूं करे जेको आहे ॿारनि खे जेको आहे इन टाइप जी शयूं करायो, पर अॻिते वधायो पंहिंजी नियाणियुनि खे ऐं उन्हनि खे सुठे खां सुठी एजुकेशन ॾियण जी कोशिशि कयो। ऐं मां तव्हां सां गॾु इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात कंदसि हिकु नए गेस्ट सां गॾु। तेसीं ताईं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।